हरे कृष्ण। हे हरि बोल वृंदावन बिहारी लाल की। श्रीमद् भागवत भगवान की जय। वृत्रासुर महाराज जी कथा बुधो। वृत्रासुर जॾहिं परम धाम वया तब महाराज कश्यप ऋषि आहिनि जेके उनजी ॿ धर्म पत्नियूं मुख्य जंहिंमो दैत्य ऐं देवता प्रकट थिया। माता दिति, दिति यानी उनमें दैत्य प्रकट थिया ऐं अदिति उनमें देवता प्रकट थिया। ॿई धर्म पत्नी उन्हनि जूं पति हिकु ई। त दैत्यनि जी माता खे दुख थियो कि मुंहिंजे पुट खे राजा इंद्र मारे छॾियो। आख़िर त उहो बि भाउ ई थियो न उनजो। चओ जय श्री कृष्ण। ब्रह्म हत्या बि खई। चइनि भागनि में उहा ब्रह्म हत्या बि राजा इंद्र बाटे छॾी। त बाटियईं भाई जय जय ब्रह्म हत्या वरती त उन्हनि खे हिकु हिकु वरदान बि ॾिनई। चओ जय श्री कृष्ण। धरती माता खे जीअं ब्रह्म हत्या जो हिकिड़ो भाग मिलियो बंजर भूमि त उनखे वरदान इहो ॾिनई कि काथे बि खॾ ऐं खड्डा हूंदा गड्ढा हूंदा जेके उहे पंहिंजो पाण ई भरिजी वेंदा बिना भरे। त थींदो त नंढा वॾा खड्डा जेके हूंदा आहिनि नंढा उहे पाण ई धूल उॾामी ईंदी आहे, मिटी उॾामी ईंदी आहे, सम थी वेंदा आहिनि। वृक्ष वनस्पतिअ खे इहो वरदान ॾिनई कि शाखा टहनियूं जेके कटिजी वेंदियूं उहे पाण ई तव्हांजी जुड़ी वेंदियूं, नवां नवां पत्ता अची वेंदा। चओ जय श्री कृष्ण। इन कथा खां पहिरियों ईअं न थींदो हुओ सभु। चओ हरे राम। ऐं माताउनि जिन किसो खयो ब्रह्म हत्या जो रजो धर्म जो त उन्हनि खे इहो वरदान ॾिनई कि पुरुष जी अपेक्षा ग्रस्त सुख में माताउनि खे वधीक अवसर मिलियो। इन जो क्षमता वधीक मिली माताउनि खे पुरुषनि जी अपेक्षा स्त्रियुनि खे। ऐं जल खे इहो वरदान ॾिनऊं कि जल कंहिं में बि विझो त उन में वृद्धि करे छॾींदो, बढ़ती थी वेंदी। हा न, दाल में मिलायो त दाल वधी वेंदी, खीर में मिलायो त ॾिसो खीर में त कारोबार हलंदा आहिनि, चांहि में मिलायो त चांहि वधी वेंदी। चओ जय श्री कृष्ण। चवंदा आहिनि न भाई भोजन बनाया 3 का, चूल्हे पे रखी दाल, आ गए लोग तेरा कैसे बने कहानी। अरे भैया सोच मत ज्यादा, डाल दाल में पानी। चौ हरे राम। 3 बुलाए 13 आए, कैसे निभे कहानी, डाल दाल में पानी। पानी विझो तो पहिरों सुकी चक्का चक्का माण्हू खाए या बढ़िया मक्खन दाल, पोइ ढुक भरे भरे पेट त भरिजी वियो न, तृप्त त थी विया सभु। चओ हरे राम। चांहि पीअण वेठासीं 2 ॼणा, अॼु मंगलू राम बि अची वियो त अटकू राम भटकू राम। अरे 2 में 5 कप कीअं ठहनि? चई काई ॻाल्हि न आहे। अरे खीर कोन्हे, काई ॻाल्हि न आहे, 3 कोप पाणी मिलाए छॾ, 5 ई मस्तु। चओ हरे राम। इहो वरदान अथव जल देवता खे। हरे राम। हे हरि। माता दिति कश्यप ऋषिअ खे हाणे उलाहना ॾियणु लॻी, असांखे बि अहिड़ी सशक्त संतान खपे। हाणे कश्यप महाराज चवनि था भाई ॾिसो हीअ माता ईअं नथी ॾिसे कि देवताउनि जो स्वभाव जेको आहे उहो सात्विक स्वभाव आहे ऐं दैतनि जो स्वभाव ई तमोगुणी आहे। इहा ॻाल्हि सम्झी करे बि ध्यानु नथी ॾे, मोह में फासी पई आहे। त महाराज संत दयालु थींदा आहिनि ऐं ॾाढा हितैषी थींदा आहिनि, ॾाढा समझदार थींदा आहिनि। उन्हनि चयसि देवी हिकु ॻाल्हि कर। कहिड़ी? तूं हिकिड़ो विर्त कर, शुभ कंदीअ त शुभ थींदे। अच्छा कहिड़ो शुभ कयां? पुंसवन व्रत कर। चओ हरे राम। पूरो विधि विधान सम्झाए छॾी। पुंसवन व्रत कई, उन में शुद्धता रखणी, जूठो मुंहुं न रखिणो। राजा इंद्र डिॼी वियो, ये माता वरी तपस्या थी करे, वरी हिन जी कोई संतान थींदी त पतो न आहे कहिड़ी शक्तिवान थिए, वरी न वज्र खणणा पवनि, लड़ायूं करणी पवनि, बेदख़ल थियणो पए। राजा इंद्र घुमणु लॻो 24 घंटा, जासूसी करणु लॻो सूक्ष्म रूप धारे। हिकु ॾींहुं माता छा कयो, भोजन खाधो ऐं थकी पई ॾाढी, मुंहुं धोतई कोन, गुरड़ी कई कोन, पेर धोतई कोन, पोछई कोन, जूठे मुंहुं सुम्ही पई। राजा इंद्र खे अवसर मिलियो, उनजे मुंहं में घुसी आहे जेको गर्भ हुयो उनजा 7 टुकड़ा करे छॾी, हिकु गर्भ जा। राजा इंद्र पेट जे अंदरि उहे चवणु लॻा मत मारो मत मारो। राजा ॾिठो कमाल आहे, 7 ई वरी ॻाल्हाइनि था, वरी हिकु हिकु जा 7 टुकड़ा करे छॾी। हिकु जा 7, 7 × 7 49, 49 थी विया। वरी पिया चवनि मत मारो मत मारो। ओहो रोअनि पिया।
तरी उनजो नालो पियो मरुदगण। चओ हरे राम। राजा सम्झी विया हे भक्ति जी शक्ति आहे, हीअ माता जेकी आहे उपवास करे रही आहे, भक्ति करे रही आहे। भले झूठे मूं सुम्ही पई, मुंहिंजे मारण सां बि नथा मारनि, 49 टुकड़ा कंदुमि तॾहिं बि ओतिरा ई रहंदा। अरे हाणे कीअं कजे, हाणे निवड़त सां कमु वठिजे। राजा इंद्र सात्विक बुद्धि 49 ॿारनि खे ॿाहिरि खणी आया। चओ हरे राम। माता सम्झी वई, इंद्र तूं छा पियो करे मुंहिंजे गर्भ में? चई हे तव्हांजा केरु आहिनि? मुंहिंजा पुट आहिनि। मां केरु थियुमि तव्हांजो? मां बि त पुटु आहियां। किरी पियो चरणनि में, माता तव्हां घबरायो न, तव्हां चाहियो था न तव्हांजे ॿारनि खे बि देवताउनि जो हक़ु मिले। हा, मां हिननि खे हाणे ई देवलोक में वठी थो वञा, हिननि खे अमृत पीआरींदुमि, हिननि खे बि देवताउनि वांगुरु मान सम्मान मिलंदो। माता राजी थी वई, राजा इंद्र खे कृपा कई, आशीर्वाद ॾिनई। राजा इंद्र 49 खे वठी आया, उहे मर्दगण ठहिया। रामायण में भी उन्हनि जो वर्णन ईंदो तो हनुमान महाराज जी लंका जलाई चले मरुत 49 हवा के रूप में 49 हलिया पूरे लंका के जलाइण में मदद क्यों। छो जो पवन सुत हनुमान जी महाराज। बोलो हनुमान जी महाराज की जय। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। हाणे अचो भाई 7 स्कंद जे प्रारंभ में परीक्षित जी महाराज शुकदेव महाराज को प्रश्न था कन त भगवान हिकिड़ी गाल बुधायो मन में संशय है। अच्छा भगवान दयालु कृपालु इन, भगवान सम इन, समदर्शी मोह कह सब को, त पोइ भगवान भेदभाव छो कंदा आहिनि? कहिड़ो भेदभाव कंदा आहिनि भाई? चवनि था हमेशा देवताउनि जे तरफ़ मां लड़ाई कंदा आहिनि, दैतनि खे मारींदा आहिनि, देवताउनि जी रक्षा कंदा आहिनि, ईअं छो? शुकदेव जी चवनि था अहिड़ी ॻाल्हि न आहे, सम्झण वारी ॻाल्हि आहे। परीक्षित भगवान भेदभाव न कंदा आहिनि, जेको भगवान सां प्रेम करे बसि उन जो पक्ष भारी थी वेंदो आहे। राम जी चवनि था समुद्र सी मोहे कह सबको, समुद्र सी मोहे कह सबको, लेकिन सेवक प्रिय अनन्य गति ओ। हे परीक्षित भगवान जो वचन आ, ये यथा मां प्रपदन्ते तांस तथैव भजाम्यहम्। जेको मूंखे जहिड़ी तरह यादि कंदो, भजन कंदो, आवाहन कंदो, मां उन वटि उन ई रूप में ईंदुमि। हे सभु दैत दुश्मन जे रूप में भगवान खे यादि कंदा आहिनि त भगवान उन रूप में ईंदा अथनि, लेकिन ॾींदा त मुक्ति अथनि। लेकिन जेके भाव सां प्यार कनि भगवान, पोइ जात पात देवता दैत्य भगवान न ॾिसंदा आहिनि। अच्छा भगवान उन्हनि जो बि कोई प्रमाण आहे? कई प्रमाण आहिनि। चओ हरे राम। वृत्रासुर के भगवान मोक्ष दिनो। अड़ा सवाल ॾाढा मंगलकारी थींदा आहिनि। परीक्षित तू ॾाढो सुंदर सवाल कयो आहे, इन सां जिज्ञासा भी शांत थींदी ऐं भगवत स्वभाव जो पतो पवंदो आहे। दैत्य कुल में महान भक्त थिया प्रहलाद महाराज। बोलो प्रहलाद जी महाराज की जय। असुरन में थिया ऐं भगवान उन सां एॾो प्यार कयो, एॾो प्यार कयो, एॾी रक्षा कई जेतिरो देवताउनि सां बि न कयो आहे। अच्छा महाराज कृपा करे ॿुधायो कीअं प्रकट थिया ऐं कीअं भगवान उनजी रक्षा कई? कहिड़ो संकट आयो? केरु उन जो दुश्मन हो? चओ जय श्री कृष्ण। त हाणे ध्यान ॾियो, जॾहिं असां तव्हांखे ॿिए ॾींहुं कथा ॿुधाईसीं सृष्टि रचना जी, ब्रह्मा जी रचना कई सभिनि खे, त रचना कंदे कंदे अचानक रचना रुकी। अरे भैया रचना छो रुकी वई? ब्रह्मा जी चवनि था हे प्रभु कृपा कयो, धरती गायब थी वई आहे। धरती कोई असुर खणी करे सागर में हली वियो आहे, अहिड़ा अहिड़ा भयंकर बलशाली। चओ जय श्री कृष्ण। महाराज अहिड़ो कहिड़ो असुर हो जेको धरतीअ खे खणी हली वियो? त हाणे कश्यप ऋषिअ जी 2 पत्नियूं दिति अदिति द्वितीय मों 2 भयंकर आतंकवादी पैदा थिया। उहे कीअं प्रकट थिया? हिकु बार शाम जो संध्या जो समय हूंदो आहे भजन भक्ति जे लाइ। संध्या जे समय 4 शयूं न करणु खपनि। संध्या जे समय कॾहिं बि निंड न करणु खपे, उमिरि घटिजंदी आहे। संध्या जे समय पढ़ाई बि न करणु खपे, विसरी वेंदो माण्हू। संध्या जे समय भोजन न करणु खपे, रोग पैदा कंदो, ऐं भोग बि न करणु खपे। ये 4 ई शयूं संध्या जो वर्जित आहिनि। ऐं सूर्योदय में बि माण्हूअ खे निंड न करणु खपे।
न त दुर्भाग्य थी वेंदो आहे। सूर्योदय खां पहिरियों उथी वञे माण्हू, उथे त अमृत वेले ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, पर कम से कम सूर्योदय खां पहिरियों त उथी वञे। अच्छा महाराज, त हुनजे पत्नीअ ग्रस्त जी याचना कई, पतीअ ॾाढो सम्झायो, न मञी। इन करे जेके गर्भ में बालक आया, पतीअ चयो त हाणे बालक बि ओड़ा ई ईंदे। असमय जंहिंजो गर्भ फलित थियो आहे, ॿ आतंकवादी पैदा थींदे, माता डिॼी वई दिती। 100 सालनि तक उनखे जनम ई न ॾिनई। चओ हरे राम, जनम ई न ॾिनई। याचना कई, भगवान शिव जी वंदना कई त चई ठीकु आहे, काई ॻाल्हि न आहे, देवी तूं भक्ति कई आहे, भगवान शिव जो आवाहन कयो आहे, त पोटो तोखे वरी महाभक्त थींदो। पुट ॾई त पोटो महान भागवत, वरदान ॾिनो पतीअ, समर्थ आहे। श्री कृष्ण गोविंद हे नाथ नारायण वासुदेव। हे परीक्षित, ये ॿई दैत उहे ई आहे। हिकिड़ो हिरण्याक्ष, हिरण यानी सोना, अक्ष यानी अख, ॿियो हिरण कश्यप, सोन जहिड़ी अख वारो, सोन जहिड़ी सेजा वारो। हिकिड़ो लालची त ॿियो वरी कामी प्रमादी। चओ हरे राम। त हिरण्याक्ष उहा पृथ्वी खणी करे हली वियो समुद्र में। ब्रह्मा जी पुकार कई, भगवान अचानक ब्रह्मा जी जे नासिका मां प्रकट थिया, नंढो सो एतिरो अंगूठे जे आकार जे वाराह रूप में। ब्रह्मा जी सोचण लॻा, हे केरनि कीअं प्रकट थिया मुंहिंजे अंदरों। एतिरे में ॾिसंदे ॾिसंदे उहे गजाकार थी विया, हाथी जे आकार जा। ब्रह्मा जी सम्झी विया, हे मुंहिंजा मुरली मनोहर पाण प्रभु भक्त वत्सल आया आहिनि। प्रणाम कयो, देवता आया, स्तुति कयूं, भगवान आशीर्वाद ॾिनी। भगवान वाराह वांगुरु पूरो लीला करे रहिया आहिनि। भगवान तुरंत विया उन समुद्र में। भगवान वाराह जो रूप छो धारण कयो? वाराह, वाराह यानी सूअर खे चवंदा आहिनि, जंगली जेके हूंदा आहिनि, दुर्लभ प्रजाति, बस साम्हूं वॾा ॾंद हूंदा आहिनि। छो जो उन्हनि में नासिका प्रबल हूंदी आहे, सुंघण जी तीव्र शक्ति हूंदी आहे। ऐं धरतीअ जो गुण कहिड़ो आहे? खुशबू, गंध। गंधवती हिती पृथ्वी, धरतीअ जो जेको गुण आहे उहो गंधवती आहे। ऐं नक सां तुरंत सुंघी वठंदा आहिनि। त छा भॻवान खे पतो न हो पृथ्वी काथे आहे? भॻवान त अंतर्यामीन लीला करे रहिया आहिनि न भाई। ओड़ो ई रूप धारण कयूं। हिकिड़ो तर्क इहो आहे। ॿियो तर्क इहो आहे कि भॻवान अहिड़ा रूप छो धारण कया? चाहे न त मुरली मनोहर धनुषधारी राम जी रूप में अची पिया सघनि, चक्र खणी अची पिया सघनि, लेकिन वाराह जो छाजे करे रूप धारण कयो? काथे भॻवान कछुए जो रूप धारण था कनि? इन करे कि सभिनी जीवन में मूंखे ॾिसो, कंहिंसां बि घृणा न कयो, नफ़रत न कयो, भेदभाव न कयो, सभिनि में मूंखे निहारियो। दरबार जी सेवादारी जेके सेवा कंदा आहिनि गऊ माता जी, साम्हूं कोई कुतो बि अचियो त उन्हनि खे बि रोटी खारायो। गऊ सेवा आहे, पर ॿियनि जीवन जी बि सेवा हलंदी आहे। चवंदा आहियूं केवल गऊ सेवा न आहे, उहो सूअर बि अचियो त उनखे बि खाराए। चओ हरे कृष्ण। इहो ई त सत्संग आहे। कई माण्हू अहिड़ा आहिनि वीचारा मछलियुनि खे वञी करे खाराईंदा आहिनि, जल में वञी करे खाराईंदा आहिनि। और कई माण्हू अहिड़ा बि आहिनि जेके मछलीअ खे खाई वेंदा आहिनि, मच्छियुनि खे। हरे कृष्ण। त भगवान जल जे अंदरि विया ऐं पंहिंजे पृथ्वीअ खे वापसि खणी आया ऐं हिरण्याक्ष सां पहिरियों त युद्ध कयूं बढ़िया चङी तरह, हिकिड़ी चमाट ठका कयूं कन जे हेठों हिरण्याक्ष जो। श्री गोपाल नमो नमः, जय गोपाल थियो, उद्धार थियो। उनजे भाउ खे पतो पियो, हिरण कश्यप खे। उन परिवार खे सम्झायो, मां बदिलो वठी रखंदुमि, छॾींदुमि न इन विष्णुअ खे, सदा खां असांजो दुश्मन आहे। कीअं वठां बदिलो? पहिरियों तपस्या करणी पवंदी। पहिरियों वञी करे तपस्या कई, अहिड़ी घनघोर तपस्या कई। तपस्या कंदे 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 मिट्टी ॼमी वई। मिट्टी ॼमी करे बीमक ठही, पहाड़ ठही वियो। उन में अची करे पशु पक्षी रहण लॻा, नाचण लॻा, पक्षी डेरो करण लॻा। धीरे धीरे वनस्पति पैदा थी वई, उन में वृक्ष पैदा थिया। हे हरि, अहिड़ी तपस्या ॾिसी करे ब्रह्मा जी राजी थिया। छंडो हयूं उनखे, दीमक वीमक हटी वई। शरीर त पूरो नोचिया, कीड़ा, हड्डियूं बचियूं, प्राण बचा, छो जो नाम पियो हले, ओम ब्रह्मण्य नमः। ब्रह्मा जी छंडो हयूं त वरी तंदुरुस्त हट्टा कट्टा थिया, बढ़िया चेतना आई। अरे जय हो प्रभु, ब्रह्मा जी जे चरणनि में लोटपोट। इहो अगरि असांजे श्री कृष्ण जो भजन करे हा त ॿुधायो, हा भॻवान जी भक्ति करियां, वैर न रखियां, केवल सत्संग रखियां त प्रहलाद वांगुरु बणिजी वञे। अहिड़ा दयालु भॻवान।
लेकिन भगवान सां दुश्मनी करण जे लाइ आराधना ब्रह्मा जी और फल भी छा थो चाहे, वर घुर पुट, हे भगवन मां अजर अमर अविनाशी ठही वञा। अरे भाई यार कहिड़ो वरदान तो घुरे, हे त असांजे दायरे खां ॿाहिरि असां ख़ुदि अविनाशी न आहियूं। ॿियो कोई वरदान घुर, ठीकु आहे भगवन, त पोइ मां जेतिरा वरदान घुरां तव्हांखे ॾियणा पवंदो। कहिड़ा वरदान भाई, ध्यानु ॾियो। न मां मथे मरां, न मां हेठि मरां, न घर जे अंदरि मरां, न ॿाहिरि मरां, न अस्त्र सां मरां, न शस्त्र सां मरां, ॿारनि महीननि में कंहिंसां न मरां, तव्हांजे ठाहियल कंहिं बि जीव सां न मरां। चओ जय श्री कृष्ण। न मूंखे देवता मारे, न मनुष्य मारे, न कोई जीव जंतु पशु पक्षी मारे। चओ जय श्री कृष्ण, हरे कृष्ण। कि बस कर भैया, घणा वरदान घुरंदे, लेकिन तपस्या भी तो कई आहे भारी, इन करे मां तोखे सभु वरदान ॾियां थो। तथास्तु, वरदान ॾेई करे हली आहे ब्रह्मा जी। हाणे त हिरण कश्यप मञी वेठो कि भगवान मां ई आहियां। हटायो सभु मूर्तियूं, हर घर घर में हाणे हिरण कश्यप जी मूर्ति लॻंदी, मंदिर ठही आहे हिरण कश्यप जा, दुनियूं लॻण लॻियूं, आरतियूं, भगवान हिरण कश्यप जी जय जयकार थियण लॻी। चओ जय श्री कृष्ण। माता कयाधु पुछे थी, भगवंत तव्हां काॾे विया हुआ? मां उते केरु मिलियो, हिकु बार बगीचे में विया, देवी हिकिड़ो पक्षी मिलियो। असां तव्हां गुस्से में छो आयो? हे पक्षी मुंहिंजे दुश्मन जो नालो पियो खणे। छा पियो चए भगवान? अरे ॾिसनो पक्षी नारायण नारायण पियो चए वेठो, नारायण नारायण, विष्णु नारायण। अरे स्वामी तव्हां बि भोला भाला आहियो, बुलक कड़ायो। पक्षी कोई कीअं भगवान जो नालो खणंदो? न खयो वई, छा चयई? नारायण चयई, ॿियो कुझु चयो नहीं भगवान, तव्हां न सम्झा हूंदो। अरे कयाधु तोखे चवां थो न नारायण नारायण पियो चए, सच में नारायण पियो चए। माता कयाधु भक्तिमती देवी उहा चए थी, साओ करे कुझु ॿार त भगवान जो नालो खणे, हे ॾाढो नास्तिक आहे, भगवान जो नालो खणंदो ई न आहे। वरी त चओ स्वामी छा पियो चए? अरे चए मैं नारायण 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 पियो चए। हे नारायण हिनखे मुक्ति ॾिजो प्रभु, रक्षा कजो, कृपा कजो, जहिड़ो बि आहे तव्हांजो आहे, हिनखे तव्हांजो धाम मिले। इहा बि पुकार भगवान ॿुधी वरिती। समय गुज़रियो, माता कयाधु गर्भ सां थी, उनजे गर्भ में भक्त प्रहलाद आया। राजा इंद्र सम्झई, अरे हिरण कश्यप जो पुटु कहिड़ो थींदो, अहिड़ो भयंकर बलशाली थींदो, देवताउनि जो दुश्मन थींदो। हिकु बार समय ॾिसी करे हरण करे हो माता कयाधुअ जो, आकाश मार्ग में वठी थो वञे। एतिरे में नारद जी महाराज आया। नारायण नारायण। अरे देवराज हे छा था कयो? कंहिं अबला स्त्री जो हरण था कयो, तव्हांखे शोभा थो ॾे? महाराज हिन माता खे कुझु न कंदुमि त हिन जो जेको गर्भ में बालक आहे जनम वठंदो उनखे मारे छॾींदुमि। छो मारींदे भाई? अरे हिरण कश्यप जो पुटु ओड़ो ई थींदो न, असांखे दुश्मनी करण वारो, सताइण वारो? न न राजा, तोखे पतो न आहे, हिन जे गर्भ में महान भागवत अचण वारो आहे। टई लोक जंहिंजा गुण गाईंदा, वंदना कंदा, भगवान खे अति प्रिय भक्त जो जनम थियण वारो आहे। घबराइजी विया राजा इंद्र, माता मूंखे क्षमा कजो। माता जी परिक्रमा कयूं, प्रणाम करे वापसि हली विया। नारद जी महाराज माता कयाधुअ खे वठी आया, हिकिड़े सुंदर आश्रम में विहारे ऐं उनखे पंहिंजी धीअ मञी करे उनखे भागवत कथा ॿुधायूं त माता कयाधुअ खे, पर लक्ष्य हुयो अंदरि गर्भ में प्रहलाद महाराज ॿुधे। भक्त प्रहलाद गर्भ में पूरी भागवत कथा श्रवण करे वरती। बोलो प्रहलाद जी महाराज की जय। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। समय पाए करे प्रहलाद भक्त जन्म वरतो। प्रहलाद, अनुलाद, संलाद, आलाहाद, ये 4 भावर हुया पाण में। प्रहलाद महाराज थोड़ा सा वॾा थिया, उन्हनि खे गुरुकुल मोकिलियऊं। गुरुकुल में शुक्राचार्य जा 2 पुट शंड अमर्क, मिलाए करे चवंदा संडा मर्क, उहे उनखे पढ़ाईंदा। भक्त प्रहलाद पढ़ाई करण लॻो। उते कहिड़ो सिलेबस हलंदो? CBSE न हलंदो, वेद शास्त्र न हलंदा। चओ जय श्री कृष्ण। उते HK सिलेबस हलंदो। HK सिलेबस ख़बर अथव कहिड़ो? न हिरण कश्यप सिलेबस। उनखे महान ॾेखारियो वियो, उनजी पढ़ाई, उनजा ई गुणगान, उनजो ई कीर्तन। लेकिन प्रहलाद महाराज त पढ़ियल पढ़ायल आया, पहिरियों ई पूरी डिग्री खणी आया। उहे त हाँ आचार्य ठही आया, भागवत ॿुधी आया पूरी।
जन्म वठी करे ई चवनि था गुरु जी सर्वशक्तिमान त उहे अथव जेके कोई जीवन ॾियनि, उद्धार कनि, सभिनि जो भलो कनि। घट घट में जेके वेठा आहिनि उन्हनि खां वॾो कोई कोन्हे, उहे त श्री हरि नारायण। अरे छोरा छा थो चए, ये तो कंहिं कन भरिया, ख़बरदार पंहिंजे पीउ जे साम्हूं न चइजां, न त भयंकर विपत्ति अची वेंदे। हरे कृष्ण। प्रहलाद महाराज भक्ति में वधंदा विया। जहिड़ो संग तहिड़ो रंग। प्रहलाद बिगड़े चाटड़े बिगाड़े। उनजी फ्रेंड सर्कल जेके बि हुई उहे बि बिगड़ी विया, सभु भक्त बणिजी विया। गुरु जी अचनि त साम्हूं जय जय हिरण्यकश्यप, जय जय हिरण्यकश्यप। गुरु जी वञनि जय जय श्री हरि, जय जय श्री विष्णु, हरे नारायण हरे नारायण, भगवत भक्ति कर। हिकु ॾींहं जी ॻाल्हि आहे, घुमंदे घुमंदे हिरण्यकश्यप आया। प्रहलाद आयो, गोद में खयूं, पुट पढ़ाई हले थी? हा पिताजी बढ़िया थी हले पढ़ाई। अच्छा ॿुधाए छा पढ़ियो आहे? प्रहलाद महाराज श्लोक ॿुधायो। कहिड़ो? कि संसार अंधे खूह जे समान आहे, कढण वारा श्री विष्णु भॻवान आहिनि, इन करे उन्हनि जो ई निरंतर भजन करणु खपे। दिमाग़ घुमियो हिरण्यकश्यप जो। वरी छोरा छा थो चए? हाँ छा चए इहो? इहो तोखे आयो कान दिमाग़ में? वरी सोची हिन जी कहिड़ी ग़लती, हेॾनि जे टीचर पढ़ायो हूंदो हिनखे। वञ त सर कर गुरु जी खे, गुरु जी आपको पिताजी बुला रहे। डुकंदा डुकंदा आया, स्वागत स्वागत साईं, अचो अचो। ये सभु छॾियो, ये छा थो पढ़े प्रहलाद? ये छा हरी हरी लगाए वेठो आहे? जी असां कसम था खाऊं महाराज, असां न पढ़ायो आहे हिनखे। ही काॾों पढ़ी आयो? ये कोई विपक्ष जी चाल हूंदी, कोई देवताउनि कयो हूंदो गड़बड़, असां न ॼाणूं महाराज। असां त उहोई सिलेबस पढ़ाईंदा आहियूं, तव्हांजो एच के सिलेबस। प्रहलाद चए थो सही त आहे, एच के सिलेबस, हरि कृष्ण सिलेबस पढ़ंदा आहियूं असां। हरे राम। ख़बरदार, आख़िरी मौक़ो तो इनखे सुधार जो चङी तरह। इनखे सम्झायो भॻवान केरु आहे, सम्झो था न? भॻवान कहिड़ा सम्झायो? जी महाराज हाणे ग़लती न थींदी, पूरो ध्यानु ॾींदासीं। हिरण्यकश्यप हली वियो। प्रहलाद जी भक्ति वधंदी वई, छोरनि जी भक्ति वधंदी वई। गुरु जी चिंता में प्रहलाद मस्त। गर्मियुनि जी छुट्टी थी जीअं थींदी आहे, प्रहलाद महाराज राजभवन में आया। गुरु जी वठी आया, साईं छुट्टी आहे 2-3 महीना। अच्छा, गोद में विहारियऊं, चुमी ॾिनऊं। पुट प्रहलाद प्रणाम कयो। प्रहलाद दंडवत कई। जी पिताजी कुछ हेॾा महीना थिया, कुछ पढ़ाई कई हूंदे? अरे बढ़िया बढ़िया पढ़ाई कई आहे। ॿुधाए बढ़िया वारी ॿुधायूं? हा बढ़िया वारी। ये बढ़िया वारा 9 पाठ पढ़िया आहिनि। ॿुधाए पुट। प्रहलाद महाराज 9 भक्ति ॿुधाई। हरे कृष्ण। श्रवणम कीर्तनम विष्णु, स्मरणम पाद सेवनम, अर्चनम वंदनम दास्यम, सख्यम आत्मनिवेदनम। बाबा श्री कृष्ण भगवान जी, नारायण जी, हरि विष्णु जी भक्ति कजे, उनजी कथा ॿुधजे, उनजो कीर्तन ॻाइजे, उनखे स्मरण कजे, यादि कजे, उन्हनि जा चरण पकड़जनि, उन्हनि खे वंदन कजे, प्रार्थना कजे, उनजी पूजा कजे, उन सां दोस्ती कजे। सख्यम, पंहिंजो पाण खे शरणागत कजे, उनजे शरण थी वञिजे। तलवार कढी छॾी तुरंत हिरण्यकश्यप, खणी करे फिटी करे छॾियो प्रहलाद खे। मथों में खून वहण लॻो। माता कयादू डुकंदी आई, हेॾे अचो। संड मर्क आया ॿई। ये कहिड़ी पढ़ाई अथव हिनखे? थर थर कांपण लॻा। असांखे गंगा जी जी कसम आहे, जंहिंजी कसम खारायो महाराज, असां न पढ़ायो आहे, असां न पढ़ायो आहे। ये पाण ई पढ़ियल पढ़ायल आयो आहे, अलाए किथां पढ़ी आयो आहे, असांखे पतो न आहे महाराज। हिकु मौक़ो जो असां सम्झायूंसि था। हाणे त तव्हांखे मां मृत्यु दंड ॾींदोमांव। चओ हरे राम। वठी आ प्रहलाद खे ॾाढो चिल्लायूं। जॾहिं ॾिठूं प्रहलाद नथो मञे त हिकिड़ी कृत्या प्रकट कयूं, राक्षसी। चओ जय श्री कृष्ण। मारण जे लाइ। लेकिन कृत्या जीअं प्रहलाद खे खाइण जे लाइ, प्रहलाद हिकु क़दम बि पोइ ते न कयो। उते ई बीह करे भॻवान खे यादि करणु लॻा। नारायण 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 नारायण। तुरंत उते ई कृत्या जीअं मारण आई, प्रहलाद खे जली करे रख थी वई सुदर्शन चक्र सां। रख जी ढेरी थी वई। हाणे सुदर्शन चक्र शंड अमर्क जे पोयों पियो। चओ हरे राम। तुरंत उन्हनि जो बि श्री गोपाल नमो नमः। प्रहलाद खे पतो ई न आहे थियो छा आहे। भजन करे अखियूं खोलियूं, कृत्या रख थियल पई आहे, संड अमर्क किरियल पिया आहिनि, मरी विया आहिनि। रोअण लॻा प्रहलाद। हे प्रभु, हे गोविंद, तव्हां मुंहिंजी रक्षा कई, सुठी ॻाल्हि आहे। मुंहिंजा गुरु कीअं मरी विया,
मां गुरु हत्या जो पाप खणा? और प्रहलाद थोड़ी मारियो, मुझे करे तो आखिर ता इन्हनि खे मारे छॾियो प्रभु। हे दयानिधि, अगरि तव्हांजो मूंसां प्रेम आहे, भक्त सां प्रेम आहे, मुंहिंजे गुरु खे जीवन दान ॾियो, प्राण जो हिननि में वरी जीवित कयो हिननि खे। प्रभु भावे बिन सास ते राखे। मूंखे पतो आहे तव्हां सभु कुझु करे सघंदा आहियो। कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सर्वथा कर्तुम। सर्वशक्तिमान प्रभु परमेश्वर आयो, मां तव्हांजे शरण आहियां। तुरंत संड मर्क ॿई जीअरा थी विया, वैर भाव निकिरी वियो, क्षमा था घुरनि। चओ हरे राम। हिरण कश्यप सम्झी वियो, तलवार हलाई, तलवार आर पार थी वञे, प्रहलाद जो वार विंगो नथो थिए। नांगनि खो डंग हणाई, नांग बि अची करे प्रणाम करे हली था वञनि। जहर पीआरियईं, जहर बि असर न कयो। भूखो प्यासो रखियईं, लक्ष्मी माता भोजन जी थाली खणी हुनखे भोजन करायो। हार जियो तो होलिका आई, चई भैया मां थी जलायसि हिनखे, मूंखे वरदान आहे। होलिका जलाइण वेठी त पाण जली वई। आकाशवाणी थी त मूर्खा पापी वरदान हूंदा आहिनि कंहिंजी सेवा, कंहिंजे भले जे लाइ, न कि भॻवान जा वरदान कंहिंजो अनिष्ट, उहो बि भॻवान जे भक्त जे लाइ। हिन जो त कोई अनिष्ट नथो करे सघे। उहा पाण जली वई होलिका। हिरण कश्यप चए थो प्रहलाद पहाड़ तो धिको ॾियाराई, भगवान गोद में पकड़े वरितो। थकी पियो मारे मारे, प्रहलाद जो वार विंगो नथो थिए। चए थो प्रहलाद तूं विष्णु विष्णु करे वेठो, काथे आहे विष्णु, तोखे नज़र अचे थो? साम्हूं तुंहिंजे भगवान वेठो आहे, तूं हुनखे भगवान नथो मञे। चए थो पिताजी तव्हां मुंहिंजे लाइ पिता भगवत रूप थींदा आहिनि, तव्हां मुंहिंजे लाइ भगवान आहियो, तव्हांजी हर आज्ञा जो मां पालन कंदुमि, पर मां भगवान जी भक्ति नथो छॾे सघां, छो जो उहे त तव्हांजा बि पिता आहिनि। चओ हरे राम। उहे परम पिता आहिनि, तव्हां त केवल इन शरीर जा पिता आहियो, उहो त अखिल ब्रह्मांड जा पिता आहिनि, सभिनि सां प्रेम करण वारा, दया करण वारा, करुणा करण वारा। दंडवत प्रणाम तो करे प्रहलाद। अच्छा त तुंहिंजो भगवान नज़र छो थो अचे? भगवान त सर्वव्यापक आहिनि। अच्छा काथे आहे तुंहिंजो भगवान? हिन खंबे में बि आहे? हा पिताजी हिन खंबे में बि आहे। चओ जय श्री कृष्ण। चवंदा आहिनि प्रहलाद हिकिड़ी किवलीअ खे ॾिठो खंबे में हलंदे, त जॾहिं चीटी आहे, चीटीअ में बि त भगवान आहे, उहा खंबे ते चढ़ी वई। कहिड़ी जॻह आहे जिते मुंहिंजा स्वामी कोन्हनि? सुई जे नोक जेतिरी जॻह कोन्हे जिते श्री भगवान न हुजनि। हा हिन खंबे में बि आहिनि। तुरंत खई गदा, मुख जो प्रहार, जोर सां खंबे खयो, खंबो ई टुटी पियो हुते। चओ हरे राम। और जीअं खंबो टुटो, उनमें अद्भुत भक्त कारण रूप नर हरि धरियो आप शरीर। साक्षात भगवान अध नर रूप में, अध शेर रूप में भक्त प्रहलाद जे लाइ प्रकट थिया। बोलो श्री नरसिंह भगवान की जय, प्रहलाद जी महाराज की जय। अॼु भगवान जो क्रोध वारो अवतार थियो आहे कि मुंहिंजे भक्त खे हिन पापीअ एतिरो सतायो आहे, एतिरो दुखी कयो आहे, टई लोक थर थर कांपण लॻा। जबकि भगवान त भलो करणा आहिनि। वॾा वॾा ब्रह्मा जी जहिड़ा कांपजी विया। चओ हरे राम। भगवान जो रूप क्रोध ॾिसी हिरण्यकश्यप बि डिॼी वियो। लेकिन यादि आयो मूंखे त वरदान मिलियल, मां छो थो डिॼां। वरी खई कटार ऐं भगवान सां लड़ाई करण लॻो। भगवान ॾिसण लॻा, सुबुह ऐं शाम में समय आहे, थोरी देरि खेॾण लॻा। खेॾी करे तलवार गदा सभु खेॾी ॾिठऊं भगवान सही समय अची वियो आहे संध्या जो, खणी वरितऊं उनखे गोद में। ऐं चाउठ ते जेकी चौखट हूंदी आहे उते पाण वेठा ऐं पंहिंजे मथां गोद में उनखे विहारियऊं। न धरती स्पर्श न आकाश में, भगवान जे गोद में छटपटाए थो। भगवान पकड़े रखियुसि कि तव्हां मूंखे मारे नथा सघो। छो? मुंहिंजे भक्त खे एॾो सतायो आहे, तूं पापी कीअं मारींदव? मां ब्रह्मा जी जा वरदान वरिता आहिनि, मां ब्रह्मा जी जा वरदान बि भंग न कंदुमि, उहे बि मुंहिंजा भक्त आहिनि। कीअं मारींदव? कहिड़े हथियार सां मारींदव? तुंहिंजे लाइ त मुंहिंजा नखुन काफ़ी आहिनि, इन सां ई तुंहिंजो पेट फाड़ींदुमि। अच्छा अच्छा, त मूंखे ॿिया बि वरदान आहिनि, न आकाश में मरां न धरतीअ में मरां, ॾिस तूं मुंहिंजे गोद में आहे। अरे त 12 महीननि में कंहिं में न मरां, तुंहिंजे लाइ 13 महीनो विशेष ठाहियो आहे, अधिमास। चओ जय श्री कृष्ण। पुरुषोत्तम महीनो तुंहिंजे लाइ VIP। श्री कृष्ण गोविंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। जीव जंतु पशु पक्षी देवता दैत्य कैसा न मरा। ठीक सां ॾिस मूंखे तूं छा चवंदे? मां मनुष्य आहियां,
देवता आहियां, नर आहियां, पशु आहियां, तुंहिंजे लाइ अहिड़ो अद्भुत रूप धारण कयो आहे। चओ जय श्री कृष्ण। अच्छा अच्छा, त हिकु वरदान ॿियो बि आहे। कहिड़ो? ब्रह्मा जी जे ठहियल कंहिं बि शक्तिअ सां न मरां। ब्रह्मा खे मां ठाहियो आहे पुटु। ब्रह्मा मुंहिंजो पुटु आहे, मुंहिंजो पीउ न आहे। ब्रह्मा खे मां बणायो आहे। हाणे त चुप थी वियो। हिरण्यकश्यप भॻवान तेज नखुन सां उनजो पेट विदीर्ण करे छॾियो, तॾहिं बि भॻवान जो क्रोध शांत न थियो। हे त प्रहलाद जो पिता भॻवान जी गोद में जंहिंजा प्राण निकिता। भगवान जी विनती था कनि, देवता आया, सभु मिली करे, ब्रह्मा जी आया, शिव जी आया, लेकिन कोई बि शांत न करे सघियो। देवताउनि चयो त भैया लक्ष्मी माता खे चओ, धर्म पत्नी सुञाणंदी आहे। हाँ, उन खे वठी आया कि माता हलो जल्दी, भगवान क्रोध में। भगवान क्रोध में? अरे तव्हांखां देवताओं ग़लती थी आहे। मुंहिंजा पति त शांताकारम भुजग शयनम, चई न मैया अॼु क्रोधाकारम। तव्हां हलो त सही। हलो हलो, थाली सजाई, नई नई साड़ी पाती माता, बढ़िया श्रृंगार सोला करे, ऐं लक्ष्मी माता जी साम्हूं आई नरसिंह भॻवान जे, ऐं थाली खणी करे अञा जो नेण मथे करे, मुंहिंजा स्वामी मुंहिंजा बतार, खोलियो मुंहिंजे क़िस्मत जा सतार। आजो नेण मथे करे थाली ठका वञी हेठि किरी। भॻवान हिकिड़ी गर्जना कई, लक्ष्मी माता हाय दैया दैया मैया कंदी, उतां डुक पाए करे भॼी वई। हरे कृष्ण। नारद जी महाराज प्रहलाद खे इशारो कयो संतनि त भक्त भगवान जी नस पहचानींदा आहिनि। प्रहलाद महाराज विया, भगवान खे दंडोत कयूं। भगवान जो पूरो गुस्सो काफ़ूर थी वियो। गोद में खणी करे गांइ वांगुरु चटण लॻा, चटण लॻा। श्री नरसिंह पुराण में लिखियल आहे, भगवान क्षमा था घुरनि त हे मुंहिंजा पुट प्रहलाद, तूं मुंहिंजे लाइ केॾा दुख कष्ट सहन कया, मूंखे अचण में ॾाढी देरि थी वई, मूंखे क्षमा कजां। ये वचन उन परमात्मा जा, श्री नरसिंह भगवान जा। भक्त खां क्षमा था घुरनि। प्रहलाद चवनि था, न न प्रभु, तव्हां त हमेशह मूंसां गॾु हूंदा हो। तव्हां निर्भयता रूप में, अभय रूप में, कीर्तन रूप में, कथा रूप में सदा मूंसां साण हूंदा हो। प्रहलाद, तूं मूंखां वरदान घुर। प्रभु या लेन देन व्यापारियुनि जो कमु आहे, इहे कमु मूंखे न चओ। मूंखे केवल भक्ति जो, पुट तोड़ भक्ति आहे तरी त मां तुंहिंजे अधीन आहियां। पोइ बि तूं वरदान घुर। मूंखे वरदान ॾियण में संतोष थींदो आहे, मुंहिंजे लाइ वरदान घुर। चओ जय श्री कृष्ण। अच्छा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, तव्हां चओ था वरदान घुर, छा न मिलियो आहे मूंखे? प्रभु तव्हां ॿुधायो, कॾहिं ब्रह्मा जीअ खे गोद में खयो अथव? ईअं ब्रह्मा जीअ खे गोद में? उहो बुढा बाबा उन्हनि खे गोद में छो खणंदुमि भाई? उनखे कॾहिं चुमियो ॾिनो अथव, चटियो अथव? न न प्रहलाद, शिवजीअ खे खयो अथव? न प्रहलाद, अॼु जेको सुख ब्रह्मा जी खे न मिलियो, शिवजीअ खे न मिलियो, उहो परम आनंद तव्हां मूंखे ॾिनो आहे। अञा तव्हां खां छा घुरां मां? लेकिन प्रभु हिकिड़ी विनती आहे। कहिड़ी? मुंहिंजा पिता हिरण्यकश्यप ॾाढा पाप कया, नास्तिक आहे, उन्हनि जी सदगति न थी हूंदी। भगवान मुस्कुराइण लॻा, पुट प्रहलाद, तोखे पतो न आहे, मुंहिंजो भक्त जेको भक्ति कंदो आहे, उनजा कम से कम 21 कुल तरी वेंदा आहिनि, जेकी 7 पीढ़ियूं पहिरियों थी चुकियूं। 7 पीढ़ियूं जेके अचण वारियूं, 7 पीढ़ियूं माता जे कुल वारियूं, असांजी मम्मीअ जे जेके परंपरा जेकी सरनेम हले थी, 7 पीढ़ियूं उन जूं 21 पीढ़ियूं, परिवार न, सदस्य न, 21 पीढ़ियूं तारे छॾींदो आहियां मां। इन करे चवंदा आहिनि, संत भक्ति कयो, भक्ति कयो, भक्ति कयो। सभु छॾे, करोड़े कम छॾे करे भक्ति कयो। श्री कृष्ण गोविंद। मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। भगवान ॾाढो प्रेम कयो प्रहलाद महाराज ते। प्रहलाद महाराज भक्तिअ जा आचार्य आहिनि, आदर्श आहिनि। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। शिवजी जी कथा ईंदी आहे, मय दानव हिकिड़ो वॾो विमान ठाहियो, शहर जेतिरो, शहर खां वॾो। उन में वॾा 3 नगर हुया, इन करे उन विमान जो नालो पियो त्रिपुर, 3 नगर। उन में केरु आया? दैत्य आया, अत्याचार करण लॻा। देवता आया भगवान शिव वटि, भगवान धनुष खयो, हिकिड़ो तीर हलायो त जेके बि पापी राक्षस आ किरी मरी विया। लेकिन मय दानव वटि अमृत कुंड हुयो,
वॾी विज्ञान हुई। सभिनी राक्षसनि खे खणी आया, उन में खूह में अची करे विधऊं जंहिंमें अमृत भरियल हो। ईअं चांहि में तोश विझिबो आहे, बिस्कुट ॿाहिरि कढिबो आहे, तीअं विया छोॾा मरियल निकिता जीअरा, हा हा हू कंदा, ॿाहिरि हली आया। वरी विमान ते चढ़ी करे वरी करण लॻा लड़ाई। शिव भॻवानु थोरो उदास थी विया। असांजे कन्हैया ॾिठो भोले बाबा उदास, भोले बाबा घबरायो न। इन जो हिसाबु किताबु मां सम्झां थो। कन्हैया गऊ माता ठही आहे, ब्रह्मा जी खे ठाहियूं बछड़ो, ऐं घुमंदे घुमंदे बढ़िया मुंहुं हिलाईंदे घंटी वॼाईंदे हली आहे। अहिड़ी मोहिनी फेरियऊं, दही तो ते बीठा, सुरक्षा में कुझु न करे सघिया। वञी करे अमृत पी करे पूरो छटक बिल्कुलु ख़ाली करे छॾियऊं। खूह सुको ॿुटो खूह थी वियो, पूरो अमृत चट वापसि हली आया। राक्षस हैरान, मैदानो समझदारो, ओहो सम्झी वियो। चई भैया सिद्ध चारण गंधर्व असुर सुर राक्षस सभु उन जे हुकुम में, विधीअ जो विधान आहे, जेको थियणो आहे थी रहंदो, चिंता शोक न कयो। चओ हरे राम। वरी विया अत्याचार करण, अमृत न आहे तॾहिं बि, इहो दैतन जो सुभाउ। हाणे चढ़ी करे विया उन में त्रिपुर विमान में, जेको एरोप्लेन हुयो उहो 3 शहरनि जे बराबरि। त शिव भॻवान खे श्री कृष्ण भॻवानु चयो हाणे तव्हां धनुष खणो। पंहिंजे तत्व मों उन्हनि मों पंहिंजे मों पाण मों कई तत्व प्रकट कया, धनुष टंकार वीरता बहादुरी लक्ष्य भेद सभु। ऐं शिव भॻवानु उहो धनुष खणी करे जो निशानो साधियो, तुरंत उहो विमान बि जली रख थी वियो, उहे पापी राक्षस बि मरी विया। चारों तरफ़ भोले बाबा जी जयकार जय जयकार थी वई। बोलो गौरी शंकर भॻवान की। उन त्रिपुर जो नाश कयो त भॻवान जो नालो पइजी वियो पुरारी। छा पइजी वियो? और कन्हैया जो मिलतो जुलतो नालो मुरारी। कन्हैया मुरारी, शिवजी पुरारी। त्रिपुर दहन क्यों न। बोलो त्रिपुरारी भगवान की जय। ॾिसो अधु कलाक जी कथा तव्हां 2 मिंटे में बढ़िया चटपट ॿुधी था वठो, पोइ बि तव्हांखे ईअं लॻंदो अलाए कन्हैया ईंदो अलाए न ईंदो, अलाए ब्रेक जर्नी न करे छॾे ईंदे ईंदे, मथां अॼु रुकावट करे छॾे सुभाणे था अचूं पिया। असां पीला पीला कपिड़ा पाए आहियूं, चओ जय श्री कृष्ण। उन्हनि जी मर्ज़ी आहे, असांजी थोरी हलंदी। श्री कृष्ण गोविंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव, गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। गजग्राह जी 8 स्कंद में ॾाढी प्यारी कथा ईंदी आहे। चओ जय श्री कृष्ण। पिछले शाप जे करे पूर्व जन्म में इंद्रदुम्न राजा हूंदा हुआ। अगस्त ऋषि जे शाप जे करे ऐं ग्राह जेको हो उनखे देवल जी शाप ॾिनो, गजग्राह ठहिया। सात संगत जी जॾहिं उहो गजराज 10,000 हाथियुनि जी शक्ति वारो, हज़ारनि जो परिवार, उन्हनि जो कई सदस्य जल पीअण लाइ उन सरोवर में वियो त उन ग्राह खे पंहिंजी दुश्मनी यादि आई। चओ जय श्री कृष्ण। उन जो पेर पकड़े वरितो त छॾे नथो पियो ऐं गज पूरी शक्ति लॻाई, पूरी। उनजे परिवार वारा बि ताक़त था लॻाइनि। युद्ध हलंदे हलंदे साल गुज़री वियो। परिवार वारा हथ जोड़ करे आ, भई हिक जे करे असां बि हज़ारे मरी वञूं, असांखे क्षमा कजो, ॿार आहिनि, बुख आहे, भोजन आहे, असां नथा रही सघूं। साल भर कोशिशि कईसीं, छॾे हली आहे। ओहो, हीअ अंत समय साथ छॾिया, दोस्त यार हली आहे, कोई साथ नथो ॾे। हाणे त खीचे करे ग्राह उनखे जल में हेसि तक वठी आयो, सूंड मथे करे सांस खणणु लॻो। पंहिंजो बल जॾहिं हारजी वियो तॾहिं उनखे भॻवान जी यादि आई। हा वीचारो गज जे रूप में कीअं भॻवान खे पुकारे, चए थो ओहो हे भॻवान तूं प्रभु, जेको बि भॻवानु आहे हे सृष्टि बणाइण वारो, जेको भॻवानु सर्वशक्तिमान आहे, परमात्मा आहे, कंहिं जेकी सृष्टि जी रचना करण वारो त ब्रह्मा जी उथिया, जेको लय थो करे शिव जी उथिया, वरी चई जेको सर्वशक्तिमान आहे, सभिनि जो भॻवानु आहे, सभु वेही रहिया। पोइ वरी श्री हरि उथिया, हड़बड़ाए करे भॻवानु उथिया। हरी चवण लॻा का थिया गदा, ग मथे दा हेठि, भॻवान जी गति। तुरंत भॻवानु उथिया, गरुड़ जी ते चढ़िया। अॼु भॻवानु पादुका बि न पाती, चप्पल बि न पाती। गरुड़ जी मन में ख़्यालु कयो, ॾिसो इमरजेंसीअ में मां कीअं थो भॻवान खे वठी हलां, मुंहिंजी गति आहे न। भॻवानु अंतर्यामी सम्झी आहे, चवनि था गरुड़ जी तव्हांजी गति कमु न ईंदी। गरुड़ जी खे छॾे करे भॻवानु हिकु सेकंड बि न लॻायो, उते प्रकट थी विया जिते विपत्ति आई ऐं सुदर्शन चक्र कढी करे ऐं मगरमच्छ जो मस्तक अलॻि कटे छॾियो भॻवानु, ऐं ग्राह खे मुक्ति मिली।
हाँ जेको मगरमच्छ मरियो ग्राह वो भगवान जहिड़ो रूप धारण करे भगवान जे हथनि में मरियो भगवान जे बगल में अची करे हथ जोड़े बीठो। ग्राह गुल खणी करे भगवान के अर्पण करे स्तुति कई प्रभु ही केर बीठो आहे तव्हांजे बगल में तव्हांजो कोई भाउ आहे छा आहे कोई फैमिली मेंबर आहे तव्हां सां मिलेसि थो पियो कद काठी चार बाहुनि वारो हे बि तव्हां बि भगवान मुस्कुराइनि था अरे भाई हिनखे न सुञाते उहो ई मगरमच्छ अथई जंहिं तुंहिंजो पेर पकड़ियो शिकायत कई रोया मैं चीखा मैं चिल्लाया मैं समझ न आता प्रभु न्याय क्या किया है आज गज को उबारा है या ग्राह को उबारा है मूंखे तारियो तो कि हिनखे मूंखो पहिरियों त मुक्ति पायो सारूप्य तव्हां जहिड़ो स्वरूप पायो भगवान चवनि था असांजो बि कोई धर्म कानून आहे भैया असांखे जेके पकड़ींदा आहिनि ध्यानु कंदा आहिनि तूं मूंखे पुकारियो उन्हनि जी गति पोइ थींदी आहे पर जेके संतनि जा मूंखे पुकारण वारे जा तो जहिड़े भक्तनि जा पेर पकड़ींदा आहिनि जीअं हिन पकड़िया उनजो उद्धार असांखे पहिरियों ई करिणो पवंदो आहे। चओ हरे राम। पुट खां वधीक पोटो प्यारो हूंदो आहे। बोलो भक्त वत्सल श्री हरि भगवान की। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। समुद्र मंथन जी ॾाढी सुंदर कथा ईंदी आहे। देवता दैत्य मिली करे मंदराचल पर्वत के समुद्र में जॾहिं मंथन कयो आहे नाग जे द्वारा तॾहिं कई रत्न 14 रत्न प्रकट थिया। लक्ष्मी माता प्रकट थी उच्चैश्रवा घोड़ो गजराज कल्प वृक्ष कौस्तुभमणि भगवान धारण कई। लक्ष्मी माता भगवान नारायण जो वरण कयो ऐं सभिनि खां पहिरियों जेकी शइ निकिती उहा कहिड़ी हुई हलाहल जहर। हाहाकार मची वियो सभु भॼण लॻा। भगवान श्री हरि चयो महादेव तव्हांजा दुख दूर कंदो। शिवजी वटि खणी आया शिवजी गदगद थी विया चवनि था पार्वती नारायण भगवान केॾा दयालू आहिनि ॾिस मूंखे हीअ गिफ्ट मोकिली अथऊं तोहफ़ो मोकिलियो अथऊं जहर मोकिलियो अथऊं तव्हांखे। अरे जहर आहे ठीकु आहे लेकिन उहो सर्विस सर्वा आहिनि पाण बि सभु करे पिया सघनि मूंखे मोकिलियो अथऊं। मुंहिंजा परम हितैषी मुंहिंजा मित्र मुंहिंजा सखा मुंहिंजा गुरु मुंहिंजा सभु कुझु आहिनि मुंहिंजा भगवान आहिनि। अॼु मूंखे केॾो सुंदर अवसर आहे जहर खयों शिव भगवान 3 मंत्र श्री कृष्ण जा उच्चारण कया। तव्हां बि चओ ओम गोविंदाय नमः ओम गोविंदाय नमः ओम अनंताय नमः ओम अनंताय नमः ओम अच्युताय नमः ओम अच्युताय नमः। इन तरह सां भगवान वो हलाहल पान कयो जहर पियो टिनी लोकनि खे आराम मिलियो जीवन मिलियो। हिकु ॿ फुड़ियूं चवंदा आहिनि हेठि किरी पियूं उन जहर जी बूंदूं किरी पियूं उन मां सर्प विच्छू पैदा थी विया या उन्हनि उहो पी छॾियो त उन्हनि में जहर अची वियो। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। शिवजी जे हृदय में श्री हरिय जो निवास आहे इन करे उन हलाहल जहर खे भगवान कंठ में ई रोके छॾियो भीतर न रहण ॾिनो। ये केॾी वॾी तपस्या आहे अॼु ताईं उनखे संभाले ई वेठा आहिनि न कंठ में। असां घणी देरि संभालींदासीं हिकु घूंट पियो पाणीअ जो रोके रखो अंदरि न लहण जो घणी देरि कंदासीं असां। अॼु तक शिवजी रोके वेठा आहिनि उनजो कंठ नीरो थी वियो इन करे भगवान जो नालो बि पइजी वियो बोलो नीलकंठ भगवान की जय। श्री कृष्ण गोविंद हे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। भगवान चवंदा है परीक्षित प्रहलाद महाराज जे कुल में ही महान भागवत थिया बलि जी महाराज। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। परम भागवत बलि महाराज युद्ध कई राजा इंद्र सां। पहिरियों त राजा बलि गुजारिया निष्प्राण थी विया। उन्हनि जा गुरु शुक्राचार्य आया उन्हनि खे संजीवनी जे द्वारा वरी जीवित करे छॾियो। वरी बलि महाराज युद्ध कई ऐं हिन बार राजा इंद्र खे हराए छॾियो। देवता बेदखल थी विया हारजी विया स्वर्ग खे हाहाकार मची वियो। गुरु शुक्राचार्य चवनि था ॾिस बलि भले तूं स्वर्ग खे जीते वरितो आहे लेकिन तूं योग्य न आहे। स्वर्ग जीते वरितो आहे खसिजी वेंदे चाहे तो सदा राज हुजे त 100 यज्ञ कर। चओ हरे राम।
पोइ तूं एलिजिबल थींदे, बिल्कुलु योग्य थींदे। ठीकु आहे महाराज। यज्ञ करणु लॻा और जीअं जीअं यज्ञ वधंदा वञनि 10, 20, 25, 50 अहिड़ी धड़कन वधंदी वञे देवताउनि जी। माता देवताउनि जी उहा दुखी थी वई, पुटु दुखी हुजे त माता खे पहिरियों तकलीफ़ पहुचंदी आहे। माता अदिति, चओ जय श्री कृष्ण। पतीअ खे थी चए त हाणे छा कजे, कृपा कयो, कीअं दुख दूर थींदा, चओ जय श्री कृष्ण। हे हरि। उन्हनि चयो भक्ति कयो भगवान जी। हाँ, भगवान नारायण खे रिझाए। उन्हनि भक्ति कई, लंबी लंबी उपवास करे भगवान जी भक्ति कई। भगवान राजी थिया, दर्शन ॾिनो। माता वरदान घुरो, प्रभु कृपा कयो, असांजा पुट वीचारा दरबदर थी विया आहिनि, तव्हां हे दैतन खे मारे छॾियो। राजा बलीअ जो हिन महिल राज थो हले। माता इहो कमु मां न कंदुमि। राजा बली धर्म ते थो हले, भागवत आहे, उनजो वार विंगो न कंदुमि त छा मुंहिंजा पुट भटकंदा रहंदा, उन्हनि खे स्वर्ग न मिलंदो, तव्हांजी भक्ति अजाई वेंदी? न न माता, मारण जी ॻाल्हियूं छॾ। इहो वचन थो ॾियां, तुंहिंजे पुट खे राज मिलंदो, स्वर्ग वापसि वठी ॾींदोमान। त मारींदव न त कीअं वठी ॾींदव? मारे करे न, मांगे करे। मां वीर न ठही वेंदुमि, याचक ठही वेंदुमि। रोअण लॻी माता, प्रभु असांजे लाइ न, न तव्हांजे लाइ न, हुन भक्त जे लाइ। चओ जय श्री कृष्ण। भगवान अॼु वामन रूप में प्रकट थिया। शिव जी, ब्रह्मा जी, देवी देवता, ऋषि मुनि अची करे भेंट ॾिनऊं। ऐं गुरु जी जेॾी महिल उनजो संस्कार कयो, जणिया पाता। गुरु जी दक्षिणा में छा खपे? पुट स्वर्ग खणी आ, स्वर्ग जो राज खपे। अॼु भगवान वामन यानी 52 उंगली उन्हनि जी ऊंचाई आहे। अॼु भगवान अति सुंदर मधुर हलिया आहिनि अॼु राजा बलीअ वटि। बलीअ जा कुझु ई यज्ञ बाक़ी आहिनि ऐं यज्ञ करे थो बली, गुरु जी वेठा आहिनि। एतिरे में श्री भगवान पहुता। जो ॾिठूं यज्ञ में ध्यानु ई हटी वियो, छो जो साक्षात यज्ञ नारायण साम्हूं बीठो आहे। शुक्राचार्य ॾिसनि था कहिड़ो ब्राह्मण बटुक अची वियो, एतिरो सो हिनखे कॾहिं ॾिठो न आहे। हे ब्राह्मणनि जे कंहिं बि न उपाध्याय, न द्विवेदी, न त्रिवेदी, न चतुर्वेदी, न मिश्रा, न कोई काॾों अची वियो। टुकुर टुकुर ॾिसणु लॻो। ऐं बली महाराज त विकाम जी आहे, बलहार थी आहे। अचो महाराज कृपा कयो। कीअं कृपा कई अथव? मां कुझु वठणु आयो आहियां राजा तव्हां वटि, दान वठणु आयो आहियां। ओहो, तव्हां घुरी त ॾिसो, तव्हां जेको घुरंदव मां ॾींदोमांव। चओ हरे राम। आकाश में 33 करोड़ देवता, ऋषि मुनि, संत महात्मा, शिव जी, ब्रह्मा जी, उहो नज़ारो इहा लीला भगवान जी ॾिसी रहिया आहिनि। चओ हरे राम। तेरे द्वार खड़ा भगवान, भगत भर दे रे झोली। हो भगत भर दे रे झोली। तेरे द्वार खड़ा भगवान, भगत भर दे रे झोली। हो भगत भर दे रे झोली। हो भगत भर दे रे झोली। भगत भर दे रे झोली। तेरा होगा बड़ा एहसान के युग युग तेरी रहेगी शान। भगत भर दे रे झोली। हो भगत भर दे रे झोली। डोल उठी है सारी धरती देख रे, डोला गगन है सारा। डोल उठी है सारी धरती देख रे, डोला गगन है सारा। भीख मांगने आया तेरे दर, जगत का पालन हारा रे, जगत का पालन हारा। मैं आज तेरा मेहमान, कर ले तू मुझ पे जरा एहसान। भगत भर दे रे
झोली हो भगत भर दे रे झोली। आज लुटा ले रे सर्वस्व अपना, मान ले कहना मेरा। आज लौटा दे रे सर्वस्व अपना, मांग ले कहना मेरा। मिट जाएगा पल में तेरा, जन्म जन्म का फेरा रे, जन्म जन्म का फेरा। तू छोड़ सकल अभिमान, कमर कर ले रे तू अपना दान। भगत भर दे रे झोली ओ भगत भर दे रे झोली। तू छोड़ सकल अभिमान, अमर कर ले रे तू अपना दान। भगत भर दे रे झोली हो भगत भर दे रे झोली। ओ तेरे द्वार खड़ा भगवान, भगत भर दे रे झोली। हम भगत भर दे रे झोली। हो भगत भर दे रे झोली। हम भगत भर दे रे झोली। हो भगत भर दे रे झोली। हम भगत भर दे रे झोली। बोलो वामन जी भगवान की जय। महाराज तव्हां घुरी त ॾिसो छा खपे तव्हांखे। भॻवानु वामन चवनि था वधीक न खपे, असां संतोषी माण्हू आहियूं, असांखे बसि 3 पग धरती खपे। 3 पग धरती, उन में कहिड़ो तव्हांजो मकान ठहंदो? मकान न खपे, वेहण जी जॻह खपे बसि। 3 पग जो एतिरो ई काफ़ी आहे असांजे लाइ। शुक्राचार्य जे दिमाग़ में घंटी वॼणु लॻी। 3 पग धरती वठण वारो कहिड़ो हिकु याचक आयो आहे। अखियूं बंदि कई, आहे न योग बल इन्हनि में, तपस्याऊं कयूं इन्हनि। अखियूं बंदि कई, वामनम भगवान चतुर्भुज स्वरूप शंख चक्र गदा पद्मधारी श्री विष्णु शेषशाही। अरे अखियूं खोली, ख़बरदार बली, हिते ई वॾो छली रहंदो हिन स्वर्ग जी कली, घुमंदो रहंदे गली गली। समझदार थी बली, मतलब हे साक्षात विष्णु तई, दान न ॾिजा हिनखे। अॼु बली जी महाराज चवनि था, हे गुरु जी छा था कनि? गुरु जो कमु त भॻवान सां जोड़णो आहे। भॻवानु साम्हूं बीठा आहिनि, चवनि था भॻवान खां दूर थी। गहरो वीचार कयूं, वेद शास्त्र मीमांसा सत्व भक्ति, आख़िर निर्णय इहो ई निकितो कि जेको भॻवान सां दूर करे उहो धर्म न आहे, उहा मर्यादा न आहे, उहो सत्य न आहे। चरणनि में किरी पिया, गुरु जी मूंखे क्षमा कजो। अगरि हे भॻवान बि आहिनि, ये चाहिनि त थप्पड़ हणी करे 1000 बलियुनि खे किराए था सघनि। हिन जो इशारो ई, जंहिंजे इशारे सां प्रलय थी वेंदी आहे, उहे याचक ठही बीठा आहिनि। ओह, ऐं वरी मां उन्हनि खे न ॼां, राम राम राम, मूंखे क्षमा कजो गुरु जी, मां इहो वचन तव्हांजो न मञी सघंदुमि। गुस्सो अची वियो शुक्राचार्य खे, त मां तोखे शाप थो ॾियां, तुंहिंजो राज्य श्री सभु नष्ट थी वेंदे, ऐश्वर्य धन संपत्ति स्वर्ग खसिजी वेंदे, उहो क़बूल आहे। गुरु जी उहो स्वीकार आहे। मां भगवान श्री हरिअ जे साक्षात परमात्मा खे ठुकराए नथो सघां, तॾहिं बि न मञो शुक्राचार्य। वामन जी चवनि था, ईअं न भैया, पहिरियों वचन ॾे, कचा खेल न खेॾणा आहिनि। हा हा, जल खण। भगवान टूटी खईं, जंहिं मूं करमंडल में जल निकिरंदो आहे। शुक्राचार्य एतिरो रूप धारण करे टूटीअ खे बंदि करे छॾियो। राजा बली चवनि था, हे जल नथो निकिरे। भगवान सम्झी विया, जल नथो निकिरे मतिलबु कचिरो अची वियो आहे। कचिरो याने शुक्राचार्य जी मंद बुद्धि अची वई आहे। कचिरो साफ़ था कयूं। सीक खई भगवान विधी, हिकु अखि गोविंदाय नमो नमः, हिकिड़ी अखि फुटी पई वीचारे शुक्राचार्य जी। वियो 2 अखियुनि वारो, वापसि आयो 1 अखि वारो। हाणे पछताइण लॻो, दान ॾे कोई, दान वठे कोई, फोकट में पंहिंजी अखि खोई। हा, मुंहिंजी अखि हली वई। चओ हरे कृष्ण। अॻिते ॿियनि शास्त्रनि में कथा ईंदी आहे, उन्हनि भॻवान जी स्तुति कई, भॻवान उन्हनि खे वरी उहो नेत्र वापसि करे छॾियो, उन्हनि खे जोत अची वई। हाणे राजा बलीअ आवा पूरो
भगवान जो वचन मञी करे ऐं अर्पण कयो। 3 क़दम तव्हांखे ज़मीन ॾिनी प्रभु तव्हां स्वीकार कयो। भगवान हिकु पग खयो, वरी ॿियो पग खयो, धरतीअ खां वठी करे पूरो स्वर्ग नापे छॾियो। 3 पग जे लाइ ज़मीन ई न बची, जॻह ई न बची, स्थान ई न बचियो। भगवान चवनि था बली तुंहिंजो त वचन भंग थी वियो, वॾो दानी पियो सम्झे पाण खे। 3 पग काथे रखां? दानी तो सम्झे न तूं पाण खे। भगवान लीला था कनि, साओ करे चिलाइनि था। उहो वरुण पाठ सां ॿधी छॾियो भगवान बंधन में, तूं अपराधी आहीं, वचन भंग जे समान कोई पाप कोन्हे। राजा बलीअ खे कहिड़ी ख़बर हे पग थींदा भगवान जा। चओ जय श्री कृष्ण। नेत्रनि मां आंसू वहण लॻा। आकाश में प्रहलाद महाराज भी अची आहिनि, विरोचन जी अची आहिनि। चवनि था प्रभु तव्हां केॾी करुणा कई आहे, अॼु बलीअ ते कृपा कई अथव। बली महाराज चवनि था प्रभु 2 पग में त तव्हां स्वर्ग तक नापे वरितो, 3 पग तव्हांजो ख़ाली आहे। इहो पग मुंहिंजे मस्तक ते रखो, मां पंहिंजो बलिदान तव्हांखे थो ॾियां, इहो स्वीकार कयो। भगवान जा नेत्र भरिजी आया। बलीअ खे गले सां लॻायूं, चयूं पुट बली तूं वरदान घुर। कमाला हाणे त चओ पिया तूं पापी आं, अपराधी आं, हाणे चओ था वरी गले था लॻायो, वरदान था चओ घुर। प्रहलाद चवनि था बली इहो भगवान जो स्वभाव आहे। भगवान लीला में त ॿाहिरियों कंदा आहिनि, लेकिन भीतर असली स्वभाव हिननि जो इहो ई आहे। बली चए थो वरदान ॾींदो, भक्ति जो पंहिंजी। तथास्तु, भक्ति त तोखे आहे बली। न प्रभु मूंखे वरदान न खपे। अच्छा मां तोखे पंहिंजे तरफ़ों सुतल लोक जो राज थो ॾियां, स्वर्ग खां बि दिव्य सुतल लोक जो तूं राजा बणंदे हुते, ठीकु आहे। ऐं हिन समय खां पोइ अॻिलो समय जॾहिं राजा इंद्र जो ईंदो त तूं ई राजा बणंदे। चओ हरे राम। स्वर्ग जा अॻिला राजा पहिरियों ई रिजर्वेशन राजा बली महाराज थींदो। पोइ त लॻे थो हुते बढ़िया भजन कीर्तन हलंदो। श्री कृष्ण गोविंद। हे नाथ नारायण वासुदेव। हाणे बली महाराज ॿुधो कि सुतल लोक जो राज। बीहो बीहो प्रभु बीहो, हिकु वरदान खपे। भगवान चवनि था हिन महिल त चए पियो वरदान न खपे। हाणे राज ॾिनो अथव त राज में वरी द्वार बि हूंदो, त द्वार हूंदो त कोई रक्षा बि खपे। हा हा जेको चओ। मां जेॾी महिल बि दरवाज़ो खोलियां प्रभु ऐं तव्हांजो दर्शन थिए। बोलो वृंदावन बिहारी लाल की जय। अरे भैया द्वार ते त वो दरबान बीहंदा आहिनि। इहो बि वरदान तोखे ॾिनो, तथास्तु। अजहूं बली के द्वार खड़ियो। अॼु बि भगवान बलीअ जे द्वार ते पहिरो ॾेई रहिया आहिनि। चओ हरे राम। लक्ष्मी माता खे पतो पियो ॻोल्ही भगवान नज़र नथो अचे। नारद महाराज आया। नारायण। अरे तव्हांखे पतो आहे नारद जी मुंहिंजा श्री भगवान काथे आहिनि? हा माता पतो आहे, तॾहिं त ॿुधाइण आयो तव्हांखे। काथे आहिनि? नई ड्यूटी ज्वाइन कई अथऊं अॼुकल्ह। ड्यूटी ज्वाइन? हा नई सर्विस वरिती अथऊं। कहिड़ी? वॉचमैन, सिक्योरिटी। नारद जी मजाक, मां मजाक कंदुमि माता, थोड़ी नज़र हेठि विझो, सुतल लोक में नज़र विझो, ॾिसी त वाकई भगवान पहिरों था ॼनि। रूप बदिले करे आई, रोअण लॻी। बली महाराज चवनि था देवी तूं असांजे राज में रोए थी? एॾी सुंदर तेजोमय रूप हिकिड़ी साधारण स्त्री जे रूप में आई, तूं रोए छो थी? राजा मां इन करे थी रोआं कि मुंहिंजा माता पिता भाई बंधु कोई कोन्हनि, मुंहिंजो कोई भाउ कोन्हे, सभिनी भेनरुनि खे भाउर आहिनि। अरे एतिरी सी ॻाल्हि, पोइ तव्हां मुंहिंजा भाउ बणंदव? अरे वाह, छो न बणंदुमि भेण, अॼु खां तूं मुंहिंजी भेण आहे। त ईअं न, पहिरियों चङी तरह रक्षा सूत्र ॿधी करे ई तव्हां मुंहिंजा भाउ ठहंदव। हा तॾहिं सूत्र ॿधो। चवंदा आहिनि न संत मंत्र पढ़ंदा आहिनि, उहो जॾहिं लक्ष्मी माता सूत्र ॿधो उन समय खां पोइ चवंदा आहिनि राखीअ जी परंपरा आरंभ थी आहे। हा हाणे तव्हां मुंहिंजा भाउ ठही वियो। देवी हाणे तूं मुंहिंजी भेण आहे त भाउ खां कोई उपहार बि वठि, ठीकु आहे, जेको घुरां। हा हा कोई बि अलंकार घुरी वठि, मुंडी हार, सोन जो रथ महल, जेको बि चओ, तूं त मुंहिंजी भेण आहे। लक्ष्मी माता चए थी हे बली, हे मुंहिंजा भाउ, अगरि वरदानी ॼणो अथव त मूंखे कहिड़े कंहिं तव्हांजे कर्मचारीअ जी ज़रूरत आहे? कोई तव्हांजी ड्यूटी ज्वाइन करे वेठा आहिनि? हिकु, अरे 1000 खणी वञो। न हिकु ई काफ़ी आहे। केरु? कि तव्हांजे द्वार ते जेको पहिरो ॾेई रहियो आहे। चरणनि ते किरी पिया। सच ॿुधायो देवी तव्हां केरु आहियो?
लक्ष्मी माता पंहिंजे रूप में प्रकट थी वई। अम्मा माता तव्हां चरणनि ते किरी पिया। ओहो ठीकु आहे माता, तव्हां भेण बि आहियो, हाणे मुंहिंजी ऐं मां वचन ॾिनो आहे, तव्हां भॻवान खे वठी ॾिनो, लेकिन हिकिड़ी कृपा कजो। कहिड़ी? त श्री हरि शयनी एकादशी खां श्री हरि प्रबोधनी एकादशी तक भगवान हिते हूंदा। तथास्तु। अॼु खां भगवान ॾिसो वैकुंठ में रहंदा आहिनि, उते योग निद्रा कंदा आहिनि, त हरि शयनी एकादशी 4 महीना उते भगवान पहिरो ॾींदा आहिनि बलीअ वटि। वरी श्री हरि प्रबोधनी ईंदी आहे, पोइ शादी वादी बैंड बाजा वॼंदा। हरे कृष्ण। एक बार रावण आयो लड़ाई करण जे लाइ, भगवान अहिड़ी फूक ॾिनी रावण खे त उहो अलाए घणा करोड़ योजन परते वञी किरियो। उन खां पोइ वरी आयो ई कोन सुतल लोक में। ईअं रक्षा कंदा हुआ भगवान। बोलो बली जी महाराज की। मत्स्यावतार जी कथा ईंदी आहे, मनु सत्यव्रत लाइ भगवान मछली जे रूप में साम्हूं अची करे दर्शन ॾिनो ऐं उनखे महाप्रलय जो बि उन्हनि खे माया जो दर्शन करायो ऐं महाप्रलय में बि उन्हनि जी सप्त ऋषि सभिनि जी भगवान रक्षा कई। बोलो मत्स्यावतार भगवान की। मनु जी महाराज की। ब्रह्मा जी जे मुख में हिकु बार वेद किरी पिया त भगवान मत्स्य रूप धारण करे हयग्रीव के मारे करे वेद वापस वठी आया। बोलो भक्तवत्सल भगवान की। 9 स्कंद में हाणे आरंभ तो थे पियो सत्संग जी, ध्यान ॾेई श्रवण कयो। 9 स्कंद में असां अची वियासीं, वधीक दूरी न आहे 10 खां। श्री कृष्ण गोविंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। सभिनि खां पहिरियों सूर्य वंश जो वर्णन चयो न भागवत में। श्री कृष्ण खां पहिरियों राम जी ईंदा आहिनि। भागवत में रामायण बि आहे सार। सीताराम। राम प्रेमी निराश न थियनि। भागवत रामायण बि आहे, भागवत भक्तमाल बि आहे, भागवत वेद बि आहिनि, भागवत गीता बि आहे। कश्यप जी जा सुपुत्र थिया। ध्यान ॾेई ॿुधो भाई। ब्रह्मा जी मरीच, कश्यप जी जा विवस्वान, विवस्वान जा सूर्य, सूर्य जा मनु महाराज। 10 संतान उन्हनि खे थी, जंहिंमें हिकिड़ा थिया राजा इक्ष्वाकु। अॻिते वधिया राजा नभग, नभग जा नाभाग, नाभाग जा अम्बरीश महाराज। बोलो अम्बरीश जी महाराज की। जिन एकादशी व्रत कयो, भक्ति कई, दुर्वासा महाराज आया, नाराज थिया, सुदर्शन चक्र पोयों पयो, सब लोक घुमी आया। भगवान नारायण चयो अहम भक्त पराधीन, मां भी भक्तन जे अधीन आया। वापस आया, अम्बरीश महाराज उन्हनि जी रक्षा कई, तरी भक्त जो भक्ति जो पतो पयो। दुर्वासा महाराज के हिते पयो त भई भक्ति छा थींदी आहे, न त महान तपस्वी। हरे कृष्ण। इक्ष्वाकु महाराज जा सुपुत्र थिया हरिश्चंद्र महाराज। अॼु बि जंहिंजो नालो आहे सत्यवादी राजा हरिश्चंद्र। कूड़े माण्हू जे साम्हूं कोई सच ॻाल्हाए त छा चवंदा आहिनि? वॾो पाण खे राजा हरिश्चंद्र थो सम्झे। चओ हरे राम। सपने में राज वरितो भाई विश्वामित्र महाराज और सच में ॾेई छॾियो। पुट गुज़ारियो, धर्म न छॾियो। ग़रीब थी विया, खाइण लाइ कोन्हे, धर्म न छॾियो। आखिर परीक्षा पूरी थी, पुट भी वापस मिलियो, राज भी वापस मिलियो। वरदान गुर चई प्रभु अहिड़ी परीक्षा न वठिजो हाणे। हे हरि। श्री कृष्ण गोविंद। हे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। इक्ष्वाकु वंश में ही अॻिते परंपरा में राजा सगर थिया। इन्हनि जी सौतेली माता राजा सगर जे माता खे जहर ॾेई छॾियो, लेकिन जंहिंजो राखो गोपाल हुजे हथ में जहर खणी करे पैदा थिया। चओ हरे राम। सगर, गर याने जहर, तॾहिं नालो पइजी वियो। बोलो सगर जी महाराज की जय। यज्ञ में हिननि जो घोड़ो चुरायो राजा इंद्र। कपिल भगवान जे जाते भक्ति करे रहिया, चुपचाप ॿधी छॾियईं ॿाहिरि। हाणे हिननि जा पुट पोटरा, अंशुमान पोटो हुयो हिननि जो। पहिरियों त पुट विया 60,000 पुट घोड़े खे ॻोल्हण। ॻोल्हींदे ॻोल्हींदे पहुता त कपिल भगवान खे घटि वधि ॻाल्हायूं, घोड़ो इन्हनि वटि ॿधल आहे, घोड़ो इन्हनि चोरायो आहे। घटि वधि ॻाल्हायूं, कपिल भगवान जी समाधि भंग थी। 60,000 माण्हू साम्हूं अची चिल्लाइनि। कहिड़ो नज़ारो हूंदो ॿुधायो? ॿुधायो। हिकु ई माण्हू अची चिल्लाए त तव्हां सभु पोइ ते मुड़ी करे ॾिसंदव, कथा भुलिजी वेंदव। 60,000 चिल्लाइण लॻा। कपिल भगवान जे मस्तक मां
अग्नि निकिती, 60,000 ई उहे जली करे उते रख थी आहे। पिता खे चिंता लॻी, ही त संत अपराध थियो आहे, हिन जी त मुक्ति न थींदी। कीअं मुक्ति थींदी? चयूं गंगा मैया अगरि धरतीअ ते अचे, श्री विष्णु पाए नी, भगवान जे चरणनि में गंगा निकिती आहे। शिव जटा धारणी, शिव भगवान जटाउनि में धारण कई, उहा गंगा ई केवल हिननि जो उद्धार करे थी सघे। चओ हर हर गंगे। कई माण्हू अॼुकल्ह गंगा मैया जो एतिरो आदर न कंदा आहिनि, ॿियनि नदियुनि में वञी करे अस्थियूं विझंदा आहिनि। उन्हनि खे सावधान थियणु खपे। आयल मुक्ति बि वापसि हली वेंदनि। ॾिसजो गीता में भगवान चवनि था गंगा मुंहिंजो रूप आहे, श्री कृष्ण जे चरणनि मां निकिती आहे, विष्णु भगवान जे। अहिड़ा पापी जिन संतनि जो अपराध कयो, उहे 60,000 उन्हनि जी सदगति थी। पद्म पुराण में लिखियल आहे कि गंगा में जेके जीव जंतु रहंदा आहिनि उहे बि सदगति पाईंदा आहिनि। चओ हरे राम। अॼुकल्ह पंहिंजे मनमाने ढंग सां माण्हू आचरण था कनि, कमाल जी ॻाल्हि आहे। श्री कृष्ण गोविंद। हे नाथ नारायण वासुदेव। हाणे तपस्या कई सात संग जी। अंशुमान महाराज गंगा मैया के धरतीअ ते आणण लाइ उमिरि गुज़री वई। दिलीप महाराज उमिरि गुज़री वई। टियों भागीरथ महाराज आया, उन्हनि भक्ति कई, गंगा मैया राजी थी वई, दर्शन ॾिनो। पुट वरदान घुर, माता धरतीअ ते अचो, मां त तयारु आहियां तुंहिंजे भक्तीअ तो, लेकिन अगरि धरतीअ ते ईंदमि सिधो पाताल में हली वेंदनि, मुंहिंजो वेग एतिरो तेज आहे। पोइ माता कीअं कजे? भोले बाबा खे राजी कर, उहे मूंखे जटाउनि में धारण कंदा, पोइ धीरे धीरे मां तुंहिंजे पोयों ईंदमि। वरी भोलेनाथ जी भक्ति कयूं, भोले बाबा राजी थिया, जटाउनि में धारण कयूं। हवा जे वेग जे समान रथ ते वेही करे भागीरथी महाराज भगीरथ हलंदा था वञनि, पोयों गंगा ईंदी थी वञे। गंगा सागर मों, प्रयाग मों, हरिद्वार मों, ऐं सिधो वञी पहुता किथे? गंगा सागर, जाते 60,000 संतान मरियल पई राजा सगर जी। उते जीअं गंगा मैया जी उछाल तरंग लहराई, 60,000 ओॾी महिल ई उहे मुक्त थिया, सदगति थिया, स्वर्गारूढ़ थिया। बोलो गंगा मैया की जय, बोलो भगीरथ जी महाराज की जय। पतित पावनी गंगा मैया जे चरणन ते निकती सुरसरी, शंकर जटा समाई, जटा शंकरी नाम पढ़ियो है, त्रिभुवन तारण आई, भजमन राम चरण सुखदाई। चवनि था गंगा मैया पाप नाश कंदी, छो न कंदी? शिव भगवान जंहिंखे पंहिंजे मस्तक ते धारण था कनि, उहो कोई मामूली शइ आहे? कीअं न नाश कंदी पाप भाई? छो न कंदी नाश? कोई साधारण पाणी आहे छा तव्हांजे टेप न लॼो? गंगा मैया आहे। तव्हांजी श्रद्धा न आहे त राक्षस आहे, जंहिंमें श्रद्धा कोन्हे, राक्षस त तव्हां आहियो। गंगा मैया कीअं न पाप नाश कंदी? पहिरियों बि करे रही, अॼु बि करे रही आहे, अॻिते बि कंदी रहंदी। तूं श्रद्धा रख। संशय आत्मा विनश्यति, संशय तोखे खाई वेंदो भाई। वचननि ते, श्री कृष्ण जा वचन आहिनि, भगवान जा। फोकट में तपस्याऊं कयूं, गंगा मैया असांखे मिली। अॼु माण्हू क़दुरु नथा कनि पिया। माण्हुनि जी उमिरि 25 साल थी वई। वियो आहे हरिद्वार? न, अॼु त न वियो आहे। बॉम्बे वियो आहे? हा। विदेश वियो? हा। हरिद्वार वियो? न, हरिद्वार न वियो। इहो असां पंहिंजो पाण सां दुश्मनी था कयूं। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। ॿिए ॾींहुं कथा ॿुधी राजा खटवांग जी, उहे बि इन वंश परंपरा में जेके 2 घड़ियुनि में भगवान खे प्राप्त कयूं। बोलो खटवांग जी महाराज की। हाणे भाई तैयार थी वञो, सावधान, राम जी अचण वारा अथव। बोलो सियावर रामचंद्र की जय। दशरथ बाबा के कोई संतान न हुई। संतान कीअं थींदी? चऊं था सतगुरनि जे दर ते वञो, भगवान तव्हांजे घर में ईंदा। सतगुरनि जे दर ते विया, उन्हनि चयो यज्ञ कयो, यज्ञ नारायण नारायण हरि हरि। बाबा जन जो जन्मोत्सव अथव 29 तारीख़ हिन ई महीने जी, ऐं उन में सुबुह जो 8 खां 10 नारायण भगवान यज्ञ रूप में असां वटि अचण वारा आहिनि। सर्व साध संगत खे निमाणी वेनिती, कृपा करे ज़रूरु अचिजो, हिकु आहुति ज़रूरु विझो, स्वाहा कजो। ठीकु आहे। वरी संध्या जो राति जो 8 खां 10 भगवत कीर्तन, गुरबाणी, सतगुरनि जी साखी भक्तीअ जी अमृत धारा ज़रूरु पीजो। इहो ई त जीवन आहे। धंधे लाइ माण्हू दिल्ली हली वेंदो, बॉम्बे हली वेंदो, कलकत्ते हली वेंदो, 1000 बार हली वेंदो, हथ में छा ईंदा? कागज़ जा टुकड़ा।
छा ईंदो ऐं हिते बार बार ईंदो त हथ में केरु ईंदो? बोलो बांके बिहारी भगवान की। की जय। आया आहिनि की न संतन महात्माउनि जे हथ में? यशोदा मैया जे पकड़ में आया न कन्हैया? यज्ञ कयो, यज्ञ में देवता प्रकट थी करे अग्नि देवता हथ में वठनि था पिया आहुति। अहिड़ो प्रताप दशरथ महाराज जी भक्ति। खीर अची करे ॾिनऊं, खीर बटिजी वियो ऐं दशरथ महाराज जे घर बाजा वॼण लॻा ऐं भगवान चतुर्व्यूह रूप में प्रकट थिया। राम जी, लक्ष्मण जी, भरत जी, शत्रुघ्न जी। बोलो सियावर रामचंद्र की जय। विप्रधेनु सुर संत हित, लीन मनुज अवतार, निज इच्छा निर्मित तनु, माया गुण गोपार। प्रेम जी वश भगवान प्रकट थिया। राम जी थोड़ा सा वॾा थिया, बाल लीला सुंदर सुंदर कई त भगवान दीननि जा दुख दूर करण जे लाइ अॼु वञनि था पिया। भक्त सां गॾु राजा दशरथ महाराज वॾी मुश्किल सां राम लक्ष्मण खे छुटी ॾिनी। विश्वामित्र जी आया, भगवान खे वठी विया। हलो, पापी राक्षस तंग था कनि, यज्ञ नथा करण ॾियनि। विच में ताड़का मिली, उनजो उद्धार कयो भगवान। कई राक्षस आया, उन्हनि जो उद्धार कयो। अॻिते घुमाइण वठी विया मिथिला नगरी, उते स्वयंवर हो। उते माता सीता जो ऐं राम जी जो विवाह धनुष भंग जे द्वारा थियो। चइनी भाउरनि जो विवाह थियो। परशुराम जी आया, न सुञाणे सघिया। भगवान उनजो बि समाधान कयो। धनुष छो भॻो, कंहिं भॻो, मां उनखे मारे छॾींदुमि। चओ जय श्री कृष्ण। परसो खणी आया। लक्ष्मण जी चवनि था, ओ महाराज, अहिड़ा धनुष त असां बचपन में कई भॻा आहिनि, तव्हां त आया हो न ओॾी महिल। हीउ केरु आहे? हीउ केरु आहे? हे नंढो बालक? राम जी वरी सम्झाइनि था, तव्हांजो ई त शिशु आहे। शिशु आहे, हिन जे मुंहं में जहर भरियल पियल आहे। भगवान चवनि था न त शिशु आहे, हिन जे मुंहं में खीर भरियल पियल आहे। अहिड़ो मिठो ॻाल्हायूं। परशुराम जी थदा थी विया। वरी लक्ष्मण जी आया, चवनि था तव्हांजी ॻाल्हि सम्झ में नथी अचे। छो? छोरा छा थो चए? हे मुंहिंजी दया आहे तूं जीअरो वेठो आहे। लक्ष्मण जी चवनि था, इहा तव्हांजी दया आहे? क्रोध? पोइ जेॾीमहिल क्रोध कंदा हूंदो त पोइ छा थींदो हूंदो? चओ जय श्री कृष्ण। हाहाकार मची वियो। राजा ऋषि मुनि चवनि था, हे बालक वियो, बसि हे न बचंदो अॼु। अरे राम, तूं केॾो मिठो थो ॻाल्हाए, तुंहिंजो भाउ हे केॾो कठोर आहे, हिन जे मुंहं में त जहर भरियल पियो आहे, हिनखे संभाल। फरसो खणी तिखो करण लॻा। चओ जय श्री कृष्ण। लक्ष्मण जी वरी आया, छा हिकिड़े पुराणे धनुष जे लाइ? चओ त जोड़े ॾियूं तव्हांखे, नओं वठी ॾियूं भला। धनुष जे लाइ तव्हां बि लड़ाई झगड़ा था कयो। बसि बसि, हाणे थी वियो, हाणे मूंखे दोष न ॾिजो, हाणे बालक वञण ई थो चाहे, हिन जा प्राण निकिरंदा। चओ हरे राम। वरी राम जी अची करे मलहम था लॻाइनि, थधो था कनि। वरी लक्ष्मण जी राम जी जे पोयों खीखी था कनि, वरी गरम था थियनि। आख़िर राम जी पंहिंजो श्री विष्णु स्वरूप ॾेखारियो। परशुराम जी प्रणाम करे भगवान खे हली विया। बोलो परशुराम जी भगवान की जय। गाजे बाजे सां गॾु भगवान जो खूब जोर शोर सां विवाह थियो। टई लोक परमानंद में छाइजी विया। लेकिन कुछ समय गुजरियो, दशरथ महाराज राज तिलक ॾिनो भगवान खे। सुभाणे राम जी जो राज तिलक थींदो। लेकिन सुबुह थियो, अहिड़ी देवताउनि चकरी फेरी सरस्वती माता खे चई करे, मंथरा मंथरा मो कैकई मो राजा खां वचन घुरियईं, भगवान खे बनवास थियो। दशरथ महाराज चयो कोन मूं सां राम जी खे बन वञ। रामायण पढ़ी ॾिसो, वचन ॾिना कैकई माता खे, रघुकुल रीत सदा चलाई, प्राण जाए पर वचन न जाए। पूरी रामायण पढ़ी ॾिसो, पूरी हिकु हिकु अक्षर पढ़ी ॾिसो। दशरथ महाराज काथे बि राम जी खे न चयो आहे राम तुम बन को जाओ, न चयो आहे। बल्कि दशरथ महाराज त चाहिनि पिया राम जी न वञनि बन, उन्हनि खे ख़ुशी थिए। लेकिन राम जी केवल पतो पइजी वियो कि पिता जो वचन आहे, पालन संतान कंदी, मां कंदुमि, बन हली आहे। उअं ई मुस्कुराए करे जीअं राज वठण महिल हुया, तीअं बन जे तरफ़ हली आहे। माता पुछे थी, कौशल्या पुट तुंहिंजो राज तिलक थियण वारो आहे, भोजन खाई वठि, पूजा पाठ हलंदी, काफ़ी देरि लॻंदे। न न माता, मूंखे राज ॿियो मिली वियो। राज ॿियो मिली वियो? अयोध्या जो राज? न त पिता दीन मोहि कानन राजू, मूंखे मुंहिंजे पिता बन जो राज ॾिनो आहे। तॾहिं भगवान जो नालो अथव बनमाली। बन बन कृष्ण डोलिया, राम जी डोलिया। बोलो बनमाली भगवान की जय। श्री कृष्ण गोविंद हे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। भगवान हलिया बनवास।
अयोध्या हली पूरी नगरी भगवान जे पोयों असां बि बनवास वेंदासीं। राति जो सुम्हिया जंगल में, अयोध्या वासियुनि खे निंड आई ऐं भगवान गोल 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 घुमाए करे रथ अॻिते हली विया। सुबुह जो उथिया, अयोध्या वासी निशान ई नज़र न आया, रथ ईअं घुमायो भगवान, रोई रोई करे राम जी जो कीर्तन करे वापसि विया। इन जो अर्थ संत ईअं कढंदा आहिनि कि भक्ति कंदे कंदे भगवान सां मनुष्य जो जीवन जीअंदे अगरि निंड कंदव, तमस कंदव, त निंड वारे खे भगवान जी प्राप्ति न थींदी, भगवान हली वेंदो भाई, है न। अयोध्या वासी सुम पिया, भगवान हली विया। श्री कृष्ण गोविंद। मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। भगवान केवट जी खे निहाल कयो। केवट जी जे ॿेड़ीअ में वेही करे केवट जे सॼे खानदान खे 21 पीढ़ियुनि खे पंहिंजे भक्ति रूपी जहाज में पार करे छॾियो। नानक नाम जहाज है चढ़े सो उतरे पार। शबरी माता जा जूठा बेर मिठा खाई करे भगवान उनखे वैकुंठ जा फल ॾिना। अॻिते भगवान बनवास में सीता माता जो हरण थियो। जटायु महाराज ॾाढी कोशिश कई प्राण ॾेई करे बचाइण जी, भगवान खे संदेश ॾिनो। भगवान पंहिंजे गोद में जटायुअ खे दर्शन ॾेई सहलाए करे प्यार करे उनखे मुक्ति ॾिनी। भगवान जो दर्शन करे धन्य जटायु महाराज भगवान जे धाम में विया। हनुमान महाराज जी मुलाकात थींदी आहे। बोलो हनुमान जी महाराज की। सुग्रीव सां मित्रता थी, भगवान सुग्रीव जा दुख दूर कया। वरी बानर सेना वठी करे हलिया भगवान ऐं भयंकर युद्ध लॻी। इन विच में संदेश वियो, शांति दूत हनुमान महाराज विया, न मञूं। हनुमान जी जे पुछ में आग लॻायूं, हनुमान जी लंका जलाए अची विया। युद्ध थी, भगवान युद्ध में राक्षसनि खे सभिनि खे मारे करे, रावण खे मारे करे सीता माता खे वापसि वठी आया। राम राज थियो सात संग जी, संत भक्त महात्मा तृप्त थिया। अॼु तक चवंदा आहिनि काथे सुठो राज हलंदो आहे, भैया हिते त राम राज अथई। राम राज में कुत्ते खे बि न्याय मिलियो, जीवन खे बि न्याय मिलंदो। बोलो सियावर रामचंद्र की। मर्यादा पुरुषोत्तम भगवान की। सूर्य वर्णन खां पोइ हाणे चंद्र वंश जो वर्णन ध्यान ॾियो भाई। माता अनुसूया अत्रि जी महाराज, जंहिंमें दत्तात्रेय भगवान प्रकट थिया, उनजे वंश में चंद्रमा, चंद्रमा परशुराम, राजा ययाति ऐं नहुष जा सुपुत्र, पत्नी शर्मिष्ठा, देवयानी, राजा भरत। अॻिते रंती देव महाराज महान भक्त, जिन भूखो प्यासो रही करे कई ॾींहंनि तक 48 ॾींहं निराहार रहा, भोजन मिलियो, पानी मिलियो, दान करे छॾियो। भगवान प्रकट थिया, दर्शन ॾिनो। चओ हरे कृष्ण। इन वंश में अॻिते राजा ययातीअ खे देवयानी, जंहिंजो पुटु राजा यदु महाराज जो पुटु देवक माता जी कन्या थी, जंहिंजो नालो माता देवकी मैया की, जंहिंजा सुपुत्र साक्षात परमात्मा श्री कृष्ण बणिजी आया। देवकी माता जो विवाह थियो, उन जे भाउ जो नालो ख़बर अथव छा हुयो? कंस। चओ जय श्री कृष्ण। ॾाढो प्रेम कंदो पंहिंजी भेण सां। चचेरी बहन हुई उन्हनि जी। जेॾीमहिल शादी थी त धूमधाम सां पाण रथ हलाइण लॻो, पंहिंजी भेण जी सवारी मां हलाईंदुमि, अॼु मां ड्राइवर बणंदुमि। नाटक करणु लॻो। देवताऊं ॾिसणु लॻा, हिन जो हिनमहिल ई पर्दाफाश था कयूं। माता खे वठी करे देवकीअ खे वञणु लॻो। राजकुमारी देवकी वसुदेव जी महाराज ऐं ख़ूब रोए तो जोर जोर सां ओछगारूं ॾेई करे, मुंहिंजी भेण प्यारी, तुंहिंजो विवाह थो थिए, तुंहिंजे बिना मां कीअं जीअंदुमि, कीअं बचपन में खेॾंदा हुआसीं। चओ हरे कृष्ण। अॼु ईअं रथ ते विहारी त आकाशवाणी थी, ए पापी दुष्ट कंस, घणे प्यार सां जंहिं भेण खे वठी थो वञे, हुनजो अष्टम गर्भ तुंहिंजो काल थींदो। तेरे पाप की गागर भर चुकी है। देव की वसुदेव का 8वां पुत्र ही तेरा वध करेगा।
तुरंत तेवर बदल गया, प्यार गुम, अपनापन गायब, तलवार कड़ी वरतई, न रहेगा बास न बजेगी बांसुरी, महाणी देवकी के मारे तो छॾियां, काॾो ईंदो अष्टम गर्भ। वसुदेव माता वसुदेव महाराज तलवार पकड़े वरती। भैया ये छा था कयो? तव्हां पंहिंजो बल पुरुषार्थ भुलिजियो, तव्हां बहादुर आहियो, तव्हां कायर न आहियो कि पंहिंजे भेण ते वार करे मारे छॾियो। थोड़ा थदा थिया, लेकिन हिन जो अठों गर्भ काल आहे मुंहिंजो, आकाशवाणी न ॿुधो? ज़रूरु ॿुधी। हिन जो मतिलबु इहो न आहे कि पंहिंजी भेण जी हत्या करे छॾियो। वीर बहादुर धर्म मर्यादा जो पालन करण वारा प्राण ॾेई करे पंहिंजी भेण जी रक्षा कंदा आहिनि। तव्हां इहो छा था कयो? हटी वञो, अॼु मां ज्ञान व्यान न ॿुधण वारो आहियां। तलवार कढी छॾी। अच्छा अच्छा बीहो, मां ते त भरोसो आहे तव्हांखे, तव्हांजे वचननि ते भरोसो आहे। हिन जो काऊं गर्भ तव्हांजो काल आहे, अठों गर्भ। मां वचन तुंहिंजा अठों न, हर संतान हिन जी मां तव्हां वटि खणी ईंदुमि। चओ हरे कृष्ण। विश्वास अची वियो, हे ठीकु आहे, दोष बि न लॻंदो मूं ते, ऐं जीअं पैदा थींदो मां मारे छॾींदुमि हुनखे। लेकिन तव्हांखे नज़रबंदि रहणो पवंदो, क़ैद में रहणो पवंदो। स्वीकार आहे। क़ैद में विझी छॾी माता देवकी, बाबा वसुदेव खे भयंकर कारागार में। चओ जय श्री कृष्ण। हाणे विवाह खां पोइ क़ैद मिली, उन्हनि खे सोचियो हे भॻवान जा मम्मी पापा, अॼु जो माण्हू चवंदो आहे मां त विर्त कंदो आहियां, मां त सुखमनी पढ़ी आहे, मां गुरबाणी ॻाईंदो आहियां, तव्हां वटि अची करे चंवर झुलाईंदो आहियां, मुंहिंजे जीवन में दुख छो आया? मां सां ईअं छो थो थिए? धन छो थो मिले? हे छो थियो? अरे दुख दारू सुख रोग भया। गुरु नानक देव महाराज ईअं बि त चयो आहे, बसि मथो टेकींदे चंवर डुलाईंदे। गुरु नानक देव खे मथो टेकींदे जेको चवनि था दुख दवा अथई, उहो केरु मञींदो? उहो केरु स्वीकार कंदो? कंहिंजे लाइ? गुरु नानक देव जे लाइ कि तुंहिंजे लाइ? वाह, हाणे तोखे पंहिंजा पुण्य कर्म यादि था अचनि। मां गुरुवार आयो आहियां, मां सुखमनी पढ़ी आहे, वाह भाई वाह। थी थो सघे मौत अचण वारी हुजे, भॻवानु टाले करे थोरो सो दुख ॾिनो हुजे, त तूं सम्झी सघंदे? करोड़नि जन्मनि जा असांजा हलनि था वेठा आहे कर्म। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। पहिरियों बालक थियो, पतो पियो राजा कंस खे वसुदेव बाबा पाणे ई खणी आया। कंस जहिड़ो पापी मनी मन बलहार थियो त वाकई कोई माण्हू हुजे सत्यवादी अहिड़ो, पंहिंजे पुट खे ख़बर अथसि मां मारे छॾींदुमि, खणी आयो आहे पंहिंजे हथनि सां। ओहो, हे वचन जा धनी आहिनि, हे सत्यवादी आहिनि। वसुदेव जी घबरायो न, मुंहिंजो त अष्टम गर्भ काल आहे, हितां खणी वञो वापसि। वसुदेव बाबा खणी त आया, पर सम्झी विया कि हिन दुष्ट जो भरोसो न आहे। हरे कृष्ण, सम्झी विया। नारद जी महाराज आया, अची करे कंस खे सम्झायूं। चओ जय श्री कृष्ण। चवंदा आहिनि इहे गुल खणी आया, 8 पकड़नि वारा। गिनती त कयो महाराज, 1 2 3 4 5 6 7 8। पहिरियों कहिड़ो आहे? अठों कहिड़ो आहे? हे हाणे कमु कयो, 8 खां गिनती कयो, 1 2 3 4 5 6 7 8। हाणे अठों कहिड़े नंबर ते अची चई? पहिरें नंबर ते। इहो सभु छा था पुछो तव्हां नारद जी? वियो न तव्हां, चांहि पाणी पियो, भोजन खाओ, प्रसाद वियो। चई न तोखे ज्ञान ॾियणु आयो आहे। कहिड़ो महाराज? चई हे जेको अठों पहिरियों कीअं अची वियो? चई उल्टी गिनती करण सां अठों पहिरियों थी वियो। चई ईअं त नथो थी सघे न भाई, असांखे पतो आहे, मूंखे पतो पियो आहे जेकी बि यदुवंशी इहे देवता हेठि आहिनि। यदुवंशी जेके बि आहिनि गोकुल में, वृंदावन में, मथुरा में, सभु जा सभु देवता अथई, यदुवंशी बणिजी आया आहिनि। त ईअं त न थींदो न कंस जी कि अठों गर्भ पहिरें नंबर ते अची वञे। गुरु जी चरण पकड़े वरितई, तव्हां उपकारी दयालु, तव्हां मूं ते कृपा कई आहे महाराज, बलहार वञा महाराज। तुरंत हली वियो, पहिरें पुत्र जो वध करे छॾियो। चओ हरे कृष्ण। हाणे तव्हां चवंदव नारद जी महाराज इहो सुठो कमु त न कयो भाई? हा, अरे भाई, हिन जे पाप जो घड़ो भरजंदो वञे थो। हुन बालक जी ओतिरी उमिरि हुई, एतिरी समय जी हुनजी उमिरि लिखियलु हुई। उमिरि पहिरियों ईंदी आहे, जनम पोइ थींदो आहे। एक्सपायरी डेट पहिरियों लिखजंदी आहे। 10 रुपए जी टूथपेस्ट बि वठो त हुन ते लिखियलु हूंदी आहे फलाणी तारीख़ ते हीअ एक्सपायरी थी वेंदी, पोइ हलंदव, पोइ कुझु थी वञे त असांजी गारंटी कोन्हे। बिस्कुट अथव 5 रुपए जो 6 महीने तक, पोइ खाधो त ज़हर थी वञेव, कंपनीअ जो कोई मतिलबु कोन्हे। हरे कृष्ण। त इंसानु ईअं ई थोरी न ईंदो आहे,
पहिरियों मस्तक में लिखजी ईंदी आहे उहा तारीख़ समय स्थान कारण, पोइ जनम थींदो आहे, मरण लिखाए मंडल में आहे। सतगुरुनि जी वाणी। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वास। इन तरह सां ॿियों टियों चौथों पंजों 6 संतान कंस मारे छॾी। चओ जय श्री कृष्ण। हाणे बलदाऊ जी आया सत्य में, भगवान योग माया के चई करे उन्हनि खे गोकुल में रोहिणी माता के गर्भ में संकर्षित कराए छॾियो। रोहिणी माता केरु आहे? इहा बि वसुदेव जी जी धर्म पत्नी आहे। उन्हनि कुझु शादियूं कयूं 6-8, उन्हनि में रोहिणी माता त ट्रांसफर थी आहे सम्झो। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद। हे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। और कारागार में भाई गर्भ गायब थियो तो दूतन अची करे ॿुधायो कंस के महाराज जेको सतों गर्भ वो गर्भपात थियो गायब थियो वो किरी पियो। कंस चए तो मुंहिंजे भव खां त कंस जे भव खां। चओ हरे राम। हाणे जेॾीमहिल 8हों गर्भ आयो, सभिनी स्तुति कई भगवान के, ब्रह्मा जी। भगवान चयो घबरायो न, हाणे समय अची वियो आहे। भगवान ने कारागार में पहिरियों चतुर्भुज स्वरूप में माता के दर्शन ॾिनो। बोलो श्री नारायण भगवान की जय। ॾाढी सुंदर स्तुति ब्रह्मा जी शिव जी पहिरियों सभु करे आ, देवता करे आ। पोइ वरी माता देवकी वसुदेव बाबा बलहार वञण लॻा, चवण लॻा प्रभु तव्हांजी जय जयकार, लेकिन असांखे त छोनो मोनो सखा सलोनो नीलमणि एतिरो लड्डू गोपाल खपे, ये वॾा वॾा भगवान न खपनि। त भगवान मुस्कुराइण लॻा। चओ हरे राम। कीजे शिशु लीला अति प्रिय शीला, सुन बचन सुजाना रोदन ठाना, होए बालक सुर भूपा, यह चरत जे गावे हरिपद पावे, ते न परे भवकूपा। भगवान अॼु भगवान प्रकट थींदा आहिनि न भाई, प्रकट कृपाला जन्म कर्म चमे दिव्यम। भगवान अॼु प्रकट थिया। ऐं कहिड़ो ॾींहुं हुयो भाई? चओ जय श्री कृष्ण। अष्टमी तिथि, भादो जो महीनो, रोहिणी नक्षत्र ऐं बुधर जो ॾींहुं भगवान साक्षात अधरात जो 12 बजे प्रकट थिया। बोलो कृष्ण कन्हैया लाल की जय। बाके बिहारी भगवान की जय। ॾही दिशाऊं हर्षित थी वयूं, गाजा बाजा वजण लगा, संत महात्मा गदगद थिया, जीवन जो वैर निकिरियो। आसमान में कल्प वृक्ष के गुलन की बरसात थियण लगी, सात संगत जी, देवी देवता संत महात्मा हर्षित थिया। अरे दुख भरे दिन भी तेरे भैया, अब कन्हैया आयो रे। बोलो बाके बिहारी नंदलाल की जय। कृष्ण कन्हैया लाल की जय। बाके बिहारी गोपाल की जय। ओ ब्रज में हो रही जय जयकार, नंद घर लाला जायो है। ब्रज में हो रही जय जयकार, नंद घर लाला जायो है। ओ के ब्रज में हो रही जय जयकार, नंद घर लाला जायो है। के ब्रज में हो रही जय जयकार, नंद घर लाला जायो हो। लाला जायो है, नंद रानी ले लाला जायो है। हाँ लाला जायो है, ब्रज रानी ने लाला जायो है। के ब्रज में, के ब्रज में, के ब्रज में हो रही जय जयकार, नंद घर लाला जायो है। के ब्रज में हो रही जय जयकार, नंद घर लाला जायो है। के ब्रज में हो रही जय जयकार, नंद घर लाला जायो है। के ब्रज में हो रही जय जयकार, नंद घर लाला जायो। हरि बोल।
बधाई हो बधाई, बधाई हो बधाई। हे नंद के आनंद भयो, जय कन्हैया लाल की, नंद के आनंद भयो, जय कन्हैया लाल की, हाथी घोड़ा पाल की, जय कन्हैया लाल की, ओहो हाथी घोड़ा पाल की, जय कन्हैया लाल की, हे नंद के आनंद भयो, जय कन्हैया लाल की, हे नंद के आनंद भयो, जय कन्हैया लाल की। ओ गौए चारण आयो जय हो पशुपाल की, गौए चारण आयो जय हो पशुपाल की, गौए चारण आयो जय हो पशुपाल की, गौए चारण आयो जय हो पशुपाल हे नंद के आनंद भयो, कन्हैया लाल की, नंद के आनंद भयो, जय कन्हैया लाल की, हे हाथी घोड़ा पाल की, जय कन्हैया लाल की, ओहो हाथी घोड़ा पाल की, जय कन्हैया लाल की, हे गौए चारण आयो जय हो पशुपाल की, गौए चारण आयो जय हो पशुपाल की, जय कन्हैया लाल की, हाथी घोड़ा पाल की, जय कन्हैया लाल की, हाथी घोड़ा पाल की, जय कन्हैया लाल की, हाथी घोड़ा पाल की, ओ जय कन्हैया लाल की, हाथी घोड़ा पाल की, जय कन्हैया लाल की, हाथी घोड़ा पाल की, हे जय कन्हैया लाल की, हाथी घोड़ा पाल की, हे नंद के आनंद भयो, जय कन्हैया लाल की, ओ नंद के आनंद भयो, जय कन्हैया लाल की। बोलो वृंदावन बिहारी लाल की, कृष्ण कन्हैया लाल की, ओ छोटो छोटो सो कृष्ण कन्हैया, प्यारो प्यारो सो बंसी बजैया, छोटो सो कृष्ण कन्हैया, हो प्यारो प्यारो सो बंसी बजैया, आ छोटो छोटो सो कृष्ण कन्हैया, प्यारो प्यारो सो बंसी बजैया, छोटो छोटो सो कृष्ण कन्हैया, हो प्यारो प्यारो सो बंसी बजैया। हाँ मैं तो कान्हा की दीवानी बन जाऊंगी, कान्हा की दीवानी बन जाओ, ओ दीवानी बन जाऊंगी, मस्तानी बन जाऊं, दीवानी बन जाऊंगी मस्तानी, दीवानी बन जाऊंगी, मस्तानी बन जाऊंगी, दीवानी बन जाऊंगी मस्तानी बन हे कान्हा की दीवानी बन जाऊंगी, मैं तो दीवानी बन जाऊं, मैं तो कान्हा की दीवानी बन जाऊंगी, तो कान्हा की दीवानी बन हरि बोल। वाह वाह। हे मच गया शोर सारी नगरी रे, सारी नगरी रे, आया बेरज का बाका संभाल तोरी गगरी रे, आया बिरज का बाका सवाल तोरी गगरी रे, हे मच गया शोर सारी नगरी रे, सारी नगरी रे, आया बेरज का बाका संभाल तोरी गगरी रे, हे आया बिरज का बाका सवाल तोरी गगरी रे, हे नंद के आनंद भयो, कन्हैया लाल की, हाथी घोड़ा पाल की, जय कन्हैया लाल की, हे हाथी घोड़ा पाल की, जय कन्हैया लाल की, हे नंद के आनंद भयो, जय कन्हैया लाल की, नंद के आनंद भयो, जय कन्हैया लाल की, हे नंद के आनंद भयो, जय कन्हैया लाल की, ओ गौए चारण आयो जय हो पशुपाल की, गौए चारण आयो जय हो पशुपाल की, हे गौए चारण आयो जय हो पशुपाल की, गौए चारण आयो जय मिली हो करे पशुपाल की, जय कन्हैया लाल की, हाथी घोड़ा पाल ओहो जय कन्हैया लाल की, हाथी घोड़ा पाल की, हे जय कन्हैया लाल की, हाथी घोड़ा पाल की, ओहो जय कन्हैया लाल की, हाथी घोड़ा पाल की,
की जय कन्हैया लाल ओ की हाथी घोड़ा पाल की जय कन्हैया लाल ओ की हाथी ओ जय कन्हैया लाल की हाथी घोड़ा पाल की ओ जय कन्हैया लाल ओ की हाथी घोड़ा पाल ओ जय कन्हैया लाल की ओ हाथी घोड़ा पाल आह जय कन्हैया लाल ओ की हाथी घोड़ा पाल की ओ जय कन्हैया लाल ओ की हाथी घोड़ा पाल की ए जय कन्हैया लाल ओ की हाथी घोड़ा पाल की हे नंद के आनंद ओ भयो जय कन्हैया लाल की नंद के आनंद ओ भयो जय कन्हैया लाल की ओ नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल की हे नंद के आनंद भयो जय कन्हैया हरि बोल नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल की हरि बोल। हो झुलाया झुलाया झूलन में जय हो। झुलाया पींघन में झुलाया झूलन में झुलाया झुलाया झूलन में झुलाया पींघन में झुलाया झूलन में झुलाया पींघन में मथुरा में आयो मुंहिंजो कृष्ण प्यारो मथुरा में आयो मुंहिंजो कृष्ण प्यारो मथुरा में आयो मुंहिंजो मोहन प्यारो मथुरा में आयो मुंहिंजो गोविंद प्यारो तंहिंखे वठी वञा गोकुल में आहा झुलाया जय हो। झुलाया जय हो। झुलाया झूलन में झुलाया पींघन में झुलाया झूलन में झुलाया पींघन में आहा झुलाया झूलन में झुलाया पींघन में आहा झुलाया झूलन में झुलाया पींघन में हर हर महादेव हर हर महादेव बोलो देव की मैया की वसुदेव बाबा की यशोदा मैया की नंद बाबा की बोलो राधे 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 जय राधे राधे श्याम राधे जय राधे राधे श्याम राधे 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 श्याम राधे 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 श्याम राधे गोविंद राधे गोपाल राधे 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 नंदलाल राधे 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 श्याम राधे 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 कृष्ण राधे गोविंद राधे गोपाल राधे नंदलाल राधे श्याम राधे कृष्ण राधे गोविंद राधे गोपाल राधे नंदलाल राधे श्याम राधे कृष्ण राधे गोविंद राधे गोपाल राधे नंदलाल राधे श्याम राधे 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 जय जय श्री राधे वृंदावन बिहारी लाल श्याम सुंदर भगवान जगत गुरु श्री चंद्र भगवान की सात संगत जी सुभाणे भगवान श्याम सुंदर जी मधुर मधुराती मधुर प्यारी प्यारी बाल लीला हलंदव पंहिंजे ॿारनि खे सभिनि खे वठी अचिजो
मुंह में टॉफी विझी करे छोरनि खे चुपचाप विहारजो। सभिनी बाल गोपालन पूरे घर गृहस्थी परिवार खे मिटनि माइटनि खे दोस्तनि खे दुश्मननि खे सभिनि खे वठी अचिजो। चइजो वियो त हाणे सभु भुलिजी भक्ति कयूं। बोल वृंदावन बिहारी लाल की। ऐं हिकिड़ी आशीर्वाद असांजा विनोद भाई ये बाल साक्षात भगवान आया आहिनि शिशु रूप में। जोरदार ताड़ियूं वॼाए इन्हनि जो स्वागत। हिकु क्षण बि ॾिसो न टेंशन आई अथनि न चिंता न रोअण। हजार संगत में गुजरी आहिनि उअं ई आनंद में बालक बढ़िया कृष्ण कन्हैया लाल मस्त पेर पखारे करे टुकनीअ में यात्रा करे रहे आहिनि। राधे श्याम सुखधाम मुरली मुकुंद घन श्याम नंद नंदन ब्रजधाम युगल मूर्ति श्री राधे कृष्ण भगवान जी की आरती। आरती युगल किशोर की कीजे। राधे सबनो शावर कीजे। रवि शशि कोटि बदन की शोभा। गायने रख मेरा मन लोभा। गौर श्याम मन निरखत दीजे। प्रभु स्वरूप नयन भर पीजे। कंचन थार कपूर की बातें। हरियाए निर्मल वैशाली। फूलन की सेज फूलन की माला माला। रत्न सिंहासन बैठे नंद लाला। मोर मुकुट मुरली कर सोहे। नटवर वेश देख मन मोहे। ओढ़ो नील पीत पट सारे। कुंज बिहारी गिरवर धारी। श्री पुरुषोत्तम गिरवर धारे। आरती करत सकल ब्रज नारी। नंद नंदन वृष भानु किशोरी। परमानंद स्वामी अविचल जोरी। अपार करुणा सिंधुर भगवान भक्त तत्परः। मूकं करोति वाचालं पंगु लंघयते गिरिं। यत्कृपात्तमहं वन्दे परमानंद माधवम्। ओम सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्ति मां कश्चित् दुख भाग भवेत्। फिरत फिरत प्रभु आया परयातो शरणाय। नानक की प्रभु बेनती अपनी भगति नाय। ओम भूर भुव स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम शांति शांति शांति। ओम।